मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, कुरबाश हूंदो। ऐं करार में छो न हो जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿ चारि ॾींहंनि खां वठी हल्की हल्की बूंदाबांदी बि थिए पई, फुड़ फुड़ बि थिए पई। मौसम आशिकाना थी वई आहे, मौसम रंगीन थी वई आहे, मौसम ॾाढी भली थी वई आहे। सो इन मौसम में थिए ईअं थो त माण्हू टूरिस्ट जे लाइ निकिरनि था, ॿाहिरि वञनि था ऐं पंहिंजनि दोस्तनि सां हिकिड़ो पिकनिक जो प्रोग्राम बि ठाहिनि था। पर वरी बि असां सदाईं इहो चवंदा आहियूं त SOPs खे फॉलो करे जेकॾहिं तव्हां वञो था त पोइ ठीकु आहे। ऐं पाकिस्तान में कोरोना वायरस जा मरीज़ वधी विया आहिनि, 9 लख जे वेझो अची विया आहिनि ऐं इलाही मरीज़ जेके आहिनि से उहे बि हिन वक़्तु बि क्रिटिकल कंडीशन में आहिनि। सो इन जे करे तव्हांखे समूरनि दोस्तनि खे एहतियात करिणो आहे। ऐं पर कॾहिं कॾहिं दिलि ॿोलींदी आहे, दिलि चवंदी आहे, दिलि चिलविली आहे, दिलि मञींदी कोन्हे, त पोइ माण्हू छाजूं SOPs छाजा इहे जेके आहिनि से हुकुमनामा इन्हनि खे फॉलो ई न कंदा आहिनि। कल्ह बि ॾिठो पिए मूं त मुख़्तलिफ़ दोस्त काफ़िलनि जी सूरत में, टोलनि जी सूरत में सीव्यू साइड निकिरी विया, जेतोणीकि सीव्यू ते वञण ते पाबंदी आहे, पुलिस बि उते मौजूदु हुई। पर असां वारा जेकी माण्हू आहिनि उहे बि ॾाढा चालाक आहिनि, को न को रस्तो कढी था वठनि, माना का न का राह उन्हनि खे मिली थी वञे, पोइ हिक ॿिए जे कढ उते पहुची वञनि था। बहरहाल सो जेका हीअ मौसम आहे, जेका हीअ मुंद आहे मींहोगी जी, ऐं ख़ासि तौर ते समुंड जो जेको आहे सो नज़ारो उहो हूअं ई असांजे माण्हुनि खे मोहींदो आहे, तव्हांखे मोहींदो आहे, छिकींदो आहे समुंड पाण ॾे। त हीअ हसीन जेका आहे सा फ़िज़ा, हीअ हसीन जेका आहे सा मौसम, इनखे इंजॉय कयो ऐं अचो ऐं मूं सां मिलो। सो मिलणु ज़रूरी आहे, मौसमुनि सां बि, समुंड सां बि ऐं दोस्तनि सां बि। पर इन विच में तव्हांखे पंहिंजो एहतियात करिणो आहे, तव्हांखे पंहिंजो ख़्यालु करिणो आहे। अॼु बि वर्किंग जो डे आहे, अॼु सूमर जो ॾींहुं आहे माशाल्लाह। अॼु पहिरियों ॾींहुं आहे वरी हफ़्ते जो, ऐं पहिरें ॾींहं ते वरी साॻी ॻाल्हि कंदासीं त तव्हां उअं ई चाक ऐं उअं ई चालाक, उअं ई चुस्त, उअं ई फुर्त थी करे पंहिंजो कमु कंदव। छो त जेकॾहिं मुर्दा जिस्म खणी करे तव्हां घुमंदव त पोइ तव्हांजे ज़िंदा रहण जो को फ़ाइदो न आहे। पंहिंजे जिस्म खे बि एक्टिव रखो ऐं माशाल्लाह तव्हां हूअं ई बासलाहियत आहियो, बाशऊर आहियो, तव्हां हूअं ई तमामु घणा अॻ भरा आहियो, मुख़्तलिफ़ फील्ड्स में, मुख़्तलिफ़ इदारनि में तव्हां कमु कयो था, त यकीनन तव्हांजी जेका सोच आहे, जेका तव्हांजी सम्झ आहे, उन जेको शऊरी जेका सघ आहे उहा अञा वधीक हूंदी। सो अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदासीं, पर अॼु कश्मीरनि जे शहीदनि जो ॾियारो बि आहे। कश्मीर जेको मुसलसल भोॻे थो ऐं उते ज़ुल्म थिए पियो, उते बर्बरियत थिए पई, उते ॾाढ थिए थो ऐं उते जेकी आवाम आहे उहा ज़ुल्म सहे थी पई। इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे, असां बि कोशिशुनि में रुधल आहियूं त कश्मीर पाकिस्तान थींदो ऐं असांजे हिसे में ईंदो। ऐं जेके कश्मीर जा शहीद थिया आहिनि, जिन पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ तमामु घणी कोशिशि कई आहे ऐं अञा ताईं मुहारियूं अचकायूं वेठा आहिनि भारतीय फ़ौज सां, ऐं अञा ताईं जेको आहे सो पंहिंजो सिर फ़ख़्र सां बुलंद कयूं वेठा आहिनि ऐं अल्लाहु अकबर जा नारा हणनि था। सो उन्हनि सभिनी जेकी बि उते मौजूदु आहिनि, उन्हनि सभिनी जी जेको आहे सो उन्हनि सभिनी जे ॾुख में असीं बराबरि जा शरीक बि आहियूं ऐं उन्हनि सां गॾु असां बि आहियूं। ऐं ख़ासि तौर ते जेके शहीद थी विया आहिनि उन्हनि खे ख़िराज अॼु पेश कयूं था। अॼु कश्मीरनि जे शहीदनि जो ॾियारो बि आहे, उन्हनि सभिनी खे असीं सुर्ख़ सलाम बि पेश कयूं था। अॼोके प्रोग्राम में जेके मोज़िज़ महिमान असांजे प्रोग्राम जो हिसो आहिनि, उन्हनि सां तव्हांजो तारुफ़ कराईंदो हलां। अॼु ॾाढी मिठी सुठी कचहरी थींदी रोज़, जीअं तव्हां उमीद कंदा आहियो त सुबुह सुबुह सां जॾहिं मॉर्निंग शो ईंदो आहे, इरशाद जागीरानी पहुचंदो आहे, त पोइ थींदो ईअं आहे त मौसीक़ी बि हूंदी आहे ऐं कुझु वरी ॻाल्हियूं ज़माने जूं बि हूंदियूं आहिनि, कुझु सियासत जूं बि हूंदियूं आहिनि, कुझु कार वहिंवार जूं ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि ऐं कुझु वरी सफ़ा तव्हांजे कम जूं ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि। थी सघे थो अॼु बि तव्हांजे का कम जी ॻाल्हि निकिरी पवे। सो जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु नेरनि कयो पिया त नेरनि कंदे कंदे टीवीअ ॾांहुं थोरो कनाइजो ऐं थोरो थोरो ॾिसिजो बि सही असांखे, ऐं थी सघे थो त तव्हांजे अहिड़े कम जी का ॻाल्हि थी वञे जो तव्हां वरी असांखे ॾिसंदा ई रहिजी वञो। सो अॼु जेकी मोज़िज़ शख़्सियतूं आहिनि उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात करायां। सभ खां पहिरियां पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी ॻाल्हि कयूं था। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु सिंध में हुकूमत करे पई ऐं मर्कज़ में PTI जी हुकूमत आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं चवंदा आहिनि त जेको उन वक़्तु हूंदो आहे उनखे बुरो भलो बि माण्हू चवंदा आहिनि, पर जॾहिं वेंदी आहे उनजी हुकूमत या उहे माण्हू हलिया वेंदा आहिनि त पोइ उनखे तमामु घणो मिस कंदा आहिनि माण्हू, त यार हिन हुकूमत खां त अॻी हुकूमत चङी हुई, भली हुई, घटि में घटि एतिरी महांगाई न हुई, घटि में घटि ईअं असां ॾुखिया ॾींहं त न ॾिठा, ऐं घटि में घटि अहिड़ी जेका आहे सा ईअं खणी चऊं त
हथ असांजो ईअं बंदि न हो, असां ईअं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा हुआसीं। सो वियल वक़्त खे अॼु यादि कंदासीं, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी हुकूमत कीअं रही ऐं उन ज़माने में छा छा थियो पए, उनखे तव्हां केतिरो मिस कयो पिया। टेलीफोन बि कंदव, असांजे प्रोग्राम में शामिल बि थींदो। असीं चऊं था भलीकार पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सीनियर रहनुमा फ़हद खान साहब खे। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं आप? कैसे हैं जी? ठीक है आप? अल्लाह का शुक्र है। बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए और थोड़ी देर में ही आपसे गपशप करेंगे इंशाल्लाह। ऐं गॾो गॾु असांजे प्रोग्राम में हिकिड़ो नओं किरदारु बि इन वक़्तु असां सां गॾु आहे ऐं ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते उहो तमामु घणो जेको आहे सो ॾिठो वेंदो आहे। उनजो पंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे, उनखे तमामु घणे चाह प्यार शौक़ सां माण्हू ॾिसंदा आहिनि। उनजो जेको लबो लहजो आहे, ख़ासि तौर ते निजु बैराड़ी वारो ऐं उहो लाड़काणे जे स्टाइल वारो, उनजे करे हू तमामु घणो मशहूरु आहे। सो सिंधी में ख़ासि तौर ते जेकी कॉमेडियंस आहिनि उन्हनि जो थोरो ईअं खणी चऊं त फुक़तान बि आहे, घटि आहिनि असां वटि सिंधी कॉमेडियन जेकी तमामु घणा पॉपुलर हुजनि ऐं जेकी तमामु घणा महिनती बि हुजनि ऐं पंहिंजो कमु कंदा हुजनि। इलाही माण्हू आहिनि हूअं त, पर उहे पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कॾहिं कॾहिं किने ड्रामास में किने प्रोग्राम्स में असांखे नज़र ईंदा आहिनि। पर अॼुकल्ह जो जेको नौजवान आहे उहो महिनत करे थो ऐं उहो पंहिंजी महिनत वसीले रोज़ का न का नई शइ ॾियण जी कोशिशि करे थो ऐं उहो नौजवान अॼु असां सां गॾु आहे। उनखे सॼी सिंध मासी मोरा जे नाले सां सुञाणींदी आहे, पर आहे उहो मुसवर लाशारी, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो मुसवर भाउ? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अॼु त माना ईअं मासी मोरा जे गेटअप खां अलावा जेकॾहिं तव्हांखे ॾिसी त वॾा ख़ूबसूरत आहियो। वॾी महिरबानी, लख तोरा प्रोग्राम में आयो। सो मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, लख तोरा। तव्हां कहिड़ो भलीकार चऊं रोज़ रोज़, तव्हां सां गॾु आहियो, हिक ॿिए खे भलीकार चऊं। ज़रूरी आहे। कीअं आहियो? ठीकु आहियो? मज़े में? सफ़ा करार? सुबुह सुबुह सां सखीरानी साहिब जा तव्हां कलाम ॿुधा, मूड फ्रेश पंहिंजो कयो अथव। मंज़ूर साहब हैं, ईअं न? बिल्कुलु असांजो साईं पसंदीदा, बल्कि रूहानी उस्ताद बि चवंदो आहे। वाह 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 वाह। वरी ॿियो तव्हांजी पाड़ेसरी, तव्हांजो पाड़ेसरी रहिया बि आहियूं दादू जो शुरूआती दौर में। वाह 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 साईं, वाह वाह। सो थोरी देरि में मोहरम साईं तव्हां ॾे बि ज़िम्मेदारी हूंदी कलाम ॻाइण जी। फ़हद खान साहिब असां सां गॾु आहे। फ़हद भाई, क्या हो रहा है आजकल? क्या मसरूफियात हैं? लॉकडाउन भी ख़त्म हो गया, स्मार्ट लॉकडाउन चल रहा है, लेकिन स्मार्ट नज़र नहीं आ रहा, लोग स्मार्ट बन गए बस। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसे आपने बोला कि स्मार्ट लॉकडाउन चल रहा है ऑल ओवर, आपको पता है पूरी दुनिया में ही इस वक्त जो सिचुएशन ये वबा आई कोरोना की, इसको लेके बहुत लोग बेचारे परेशान भी रहे, काफ़ी इसका शिकार भी रहे, काफ़ी इससे एक्सपायर भी हुए। ये एक अल्लाह की तरफ से हमारे ऊपर एक अजाब है जिसको हम पूरी दुनिया ने देखा। अगर मैं इसको थोड़ा सा बैकफुट पे लेके जाऊं तो आपने देखा कश्मीर में क्या जुल्म सितम होते रहे। जी जी। और ये तो मुझे लगता है कि उसका रिप्रिकॉशन है पूरी दुनिया पे कि कश्मीर पे ऐसे लोग बेचारे घरों में महसूर रह गए, और अल्लाह ने उसका रिप्रिकॉशन हमें दिया है कि आप भी देखें, ऐसे रह के आपको पता लगेगा, सही सही, आपको एहसास होगा कि वहाँ पे लोग किस तरीके से रह रहे हैं। सही सही। तो खैर कोरोना अब माशाल्लाह बहुत रिकवरी की तरफ है, पाकिस्तान में भी, ऑल ओवर द वर्ल्ड भी, डिफरेंट कंट्रीज में। तो इसको लेके अब क्योंकि देखें कंटिन्यूसली बंद तो नहीं कर सकते, लोगों के रोजगार हैं, फिर जो डेली वेजेस वाले हैं वो बेचारे बहुत परेशान हो गए थे। हमारे यहाँ आपको पता है डेली वेजेस का कितना ज़्यादा टेन्योर है। सही। उसके अलावा लोगों के बिजनेसेस हैं, जॉब्स हैं, अब प्राइवेट कंपनीज ने सैलरीज देना बंद कर दी थी। 2 महीने तो 1 महीने उन्होंने दी, दूसरे महीने नहीं दी। सही। अब जो बेचारे हैंड टू माउथ वाले जिनकी सैलरी आती है मंथ एंड पे, फिर वो ग्रॉसरी करते हैं, बच्चों की फीसेस, ये सब चीजें थोड़ी बंद हुई। बिल्कुल। ग्रॉसरी भी आपको वैसी करनी है, सही सही। फीसेस भी आपको वैसी देनी है, थोड़ा सा उसमें एग्जैक्टली मेरे हिसाब से खर्चा ज्यादा हुआ इस लॉकडाउन में। सही। घर में रह के तो आपका खर्चा ज्यादा ही होता है। सही सही। तो लोगों को निकलना था और तो ठीक, लेकिन वो खा खा के भी खर्चा बढ़ा दिया। हाँ, तो ये सिचुएशन ज्यादा रही। मैंने जो फील किया कि आप घर में रह के आपका ज्यादा खर्चा हुआ। सही सही। अच्छा, उसके अलावा और जितने भी आपके एक्सपेंसेस थे वो सब वहीं के वहीं रहे। यूटिलिटी बिल्स, आपके जो बेचारे रेंटल है, जो रेंट देते हैं, उन्होंने रेंट्स भी दिए। जबकि गवर्नमेंट की तरफ से एक ये भी आया था कि रेंट नहीं दें, वो तो और 50,000 लेकिन इस तरीके से नहीं हो सकता ना। सही सही। जो बेचारा रेंटल पे है, अगर वो रेंट नहीं देगा तो जो जिसने रेंट आउट की भी है जगह, उसका अगर गुजर बसर इसी से हो रहा हो तो क्या करेंगे? ये भी बड़ा मसला है, बहुत ज्यादा इश्यूज होते हैं। तो अब जो स्मार्ट लॉकडाउन स्टार्ट किया है इन्होंने शाम 7 बजे तक का,
इससे बहुत ज़्यादा लोगों को रिलीव है और ये हल्के हल्के करके इंशाल्लाह ताला ये अपनी नॉर्मल लाइफ पे आ जाएगा। सही बहुत सही जल्द। सही सही अदा इहो जेको आहे लाशारी साहिब तव्हां घणे मुसवर चवां मासी मोरा चवां हिन वक़्तु कहिड़ी माना जेको आहे सो सोच मां सोचां थो त छा तव्हांजो नालो वठां माशाल्लाह। तव्हां मूंखे मुसविर चई सघो था। मुसविर हूअं मुसविरी कंदा आहियो पर नालो इहो कीअं पियो आहे तव्हां ते? मुसविर असल में मुंहिंजे फादर नालो रखियो पर अच्छा। मूंखे लॻे थो त मुंहिंजे नाले जो मुंहिंजी शख़्सियत ते ॾाढो असरु आहे। अच्छा छो त मां आर्टिस्टिक तबियत जो माण्हू आहियां त मां जॾहिं इंजीनियरिंग पियो कयां त उते मूंखे प्रोफेसर हिकिड़ो माना एक्सटर्नल एग्ज़ाम्स वठण आया त उन मूंखां पुछो सुवाल हिकिड़ो त मां उनखे आर्टिस्टिक तरीक़े सां जवाबु ॾिनो। अच्छा उहो सवाल कहिड़ो जवाबु कहिड़ो मूंखे ख़बर उहो पए। असल में सवाल इन सां कंप्यूटर सां रिलेटेड हुयो। अच्छा ऐं ॿुधाइण जो मूंखे- आहे न टीवी ते त मूंखे यादि न आहे असल में एॾो पर मूंखे उहो वाक़ियो यादि आहे। मूंखे वाक़ियो यादि आहे त उन मूंखे चयो त तव्हां ग़लति फील्ड में आहियो। हा तव्हांजो जेको नालो आहे तव्हांजे नाले तव्हां ते इलाही असरु विधो आहे ऐं तव्हां माना टेक्निकल शयुनि खे बि आर्टिस्टिक तरीक़े सां था ॿुधायो मूंखे। सही 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 त मुंहिंजे ख़्याल में मुसविर जो मतिलबु सिर्फ़ु इहो न आहे त पेंटिंग करे सही बल्कि उनजे अंदरि हिकिड़ो माना आर्ट हुजे। सही सही पोइ बाबा साईं तव्हांजो एॾो प्यारो नालो रखियो मुसविर उन खां पोइ तव्हां पंहिंजो नालो पाण वरी मासी मोरा रखी छॾियो आहे। बाबा साईं छा थो चवे फैमिली छा थी चवे हिकिड़ो ख़ूबसूरत नालो वरी मासी मोरा थी विया आहियो। एक्चुअली मासी मोरा जेको आहे उहो हिकिड़ो चई सघे थो त ख़िराज तहसीन हा। आहे मुंहिंजी ॾाॾी जे लाइ। अच्छा जी उनजो ॾाॾी नालो मोरा हुयो अच्छा त उनजे करे ई मां इहो नालो चूज़ कयो। जॾहिं मां इहो कैरेक्टर डेवलप पियो कयां त मां सोचियो त जेकॾहिं ॿियो कोई नालो बि रखां हा त उहो फेमस थी वञे। मूंखे ख़बर त न हुई त फेमस थींदो या न थींदो पर माना हिकिड़ी सोच हुई सही त सही छो न पंहिंजी ॾाॾी जो नालो मशहूरु कयां। ॾाॾीअ खे ट्रिब्यूट ॾिनो अथव। ट्रिब्यूट ॾिनो बिल्कुलु। वाह वाह मासी मोरा कॾहिं खां वठी मासी मोरा आहे माना कॾहिं खां वीडियोस ठाहिण शुरू कया आहिनि तव्हां केतिरो मां अर्सो थियो तव्हांखे? सेप्टेम्बर 2019 में ठाहिण शुरू सफ़ा कया। माना ईअं महीनो बि यादि करे वेठा आहियो असांखे त यादि ई न आहे कॾहिं यादि वेझो ई आहे न लास्ट ईयर ई शुरू कयो। अच्छा अच्छा सेप्टेम्बर में जी माशाल्लाह पोइ कहिड़ी वीडियो तव्हांजी वधीक वायरल थी जंहिंखां पोइ तव्हांखे हौसलो मिलियो आहे? मुंहिंजी वायरल हिकिड़ी वीडियो थी मां सैन फ्रांसिस्को एयरपोर्ट ते वेठो हुयुमि ऐं मूंसां गॾु ॿ छोकिरियूं हुयूं अच्छा त उन्हनि खे मतिलबु मां ॿुधायो त हिकिड़ो वीडियो था ठाहियूं। असां ईअं ई वेठा हुआसीं। यार इहा जंहिंमें छोकिरियूं हूंदियूं आहिनि उहा वीडियो वायरल थी वेंदी आहे अलाए छो मसलो इहो आहे छोकिरियुनि खां सवाइ वीडियो वायरल थिए ई नथी सो ॿ छोकिरियूं हुयूं हुन में इन जे करे मां पाण बि छोकिरी ते ई वीडियोस थो ठाहियां। न त ख़ाली जेकॾहिं छोकिरो हुजे सिंगल त उनखे कोई लाइक बि नथो करे छोकिरी जेकॾहिं फोटो बि रखे थी न पंहिंजो माना हुन में वीडियो बि त का शइ न हुजे तॾहिं बि जेको आहे त दोस्तनि जा कमेंट्स सवा कमेंट्स ऐं लाइक्स वॾो कमु आहे। असां जेकॾहिं का एक्टिविटी बि रखूं था त मस को हिकिड़ो अधु लाइक मिले थो ईअं न ईअं थिए थो तव्हां सां या सिर्फ़ु मूं सां इहो चकर? मां सम्झा थो इहो हिकिड़ो नेचुरल फिनोमेना आहे त औरत जेका आहे उहा जीअं तव्हां ॾिसो हर एड में मिसाल गंजी जो एड आहे हाणे गंजी जे एड में छोकिरी जो कमु ई न आहे पर उन में बि छोकिरी हूंदी आहे। इहो हिकिड़ो सम्झो त नेचुरल हिकिड़ो फिनोमेना आहे माना ज़रूरी है ज़रूरी है। वाह 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 फहद भाई क्या अब प्लानिंग है मुस्लिम लीग नून की क्योंकि पाकिस्तान पीपल्स पार्टी भी पीटीआई से तंग आ चुकी है मेरे ख्याल से जो मैं सोच रहा हूँ तो मुस्लिम लीग नून भी अपने तरीके से वो मतलब साइड है पीपल्स पार्टी से वो पीटीआई से तो पीपल्स पार्टी और नून लीग मिलके कोई कुछ करने वाले हैं क्या टफ टाइम देने वाले हैं पीटीआई को क्या मनसूबाबंदी है आगे की? देखिए आपने बात की ना कि पाकिस्तान पीपल्स पार्टी भी तंग आ गई है हाँ तो क्या हम सब आप सब तंग नहीं आ गए पीटीआई की गवर्नमेंट से? हाँ देखिए एक प्रोफेशनल टीम होती है पॉलिटिकल लोग होते हैं जो प्रोफेशनली उसको चलाते हैं और ये कोई मतलब खेल तो नहीं है आपका घर तो नहीं है सही जिसको आप नॉर्मली चला रहे हैं हर चीज को लेके ये पूरा मुल्क है उसके साथ आपको डिफरेंट ममालिक के साथ अंडरस्टैंडिंग भी होती है आपकी आपके पास प्रोफेशनल टीम होनी चाहिए। अब ये आपका ऑफिस है ना सही इसमें अगर प्रोफेशनल लोग नहीं रखेंगे बिल्कुल फ्रेश रख लेंगे तो ये तो बंद हो जाएगा एक डेढ़ सही महीने सही में सही उनको पता ही नहीं होगा कि किस तरह किसी से चीज होता का है। पता ही नहीं है ना कैमरामैन को कैमरा चलाना नहीं आता तो वो क्या करेगा सही सही तो ये तो बंद हो जाएगा तो ये सेम सिचुएशन पीटीआई के साथ है। अच्छा अब आप देखें क्या सिचुएशन है कि इन्होंने जिनको ये बुरा भला कहते रहे 23 साल 22 साल में इमरान खान साहब उन्हीं को अपनी पार्टी में लिया इन्होंने सही सही उसके बाद लेके आज उन्हीं के पूरा नया बंदूक- पाकिस्तान पुराने बंदों से Exactly. बना दिया। नून लीग के लोग भी थे उसमें पीपल्स पार्टी के लोग भी थे उनको ये चोर डाकू कहते रहे काफ लीग वाले जिनको ये डाकू कहते थे अपनी तकरीरों में उनको अपने साथ लिया पंजाब के वो स्पीकर हैं पंजाब असेंबली के उसके बाद जिनको सबसे ज्यादा दहशतगर्द कहते रहे ये एमक्यूएम को आज उनकी 7 सीटों की वजह से इमरान खान प्राइम मिनिस्टर है। आप देखें क्या अजीब बात है। अभी मैं देख रहा था रास्ते में आते हुए एक सोशल मीडिया पे लाहौर का एक चैनल है उस पे वो इंटरव्यू ले रही थी एक खातून
तो वो बंदा कहता है कि बहुत अच्छे आर्टिस्ट हैं इमरान खान साहब, अगर झूठ बोलने के लिए उनको लाया जाए ना तो इनसे अच्छा आर्टिस्ट कोई नहीं है या बातें बनाने के लिए। और मैं आपने घबराना नहीं है कि जब तक मैं आपको गुस्ल के फट्टे पे ना छोड़ के आ जाऊं, जब तक आपने घबराना नहीं है। तो देखिए ये सिचुएशन है इस वक्त, नून लीग और पीपल्स पार्टी वफाक में अपोजिशन में है और भारी अक्सरियत से है। आज तक कोई ऐसी मतलब गवर्नमेंट भी नहीं आई कि अपोजिशन ज्यादा भारी हो। ठीक, मांगे तांगे कि आपके पास गवर्नमेंट है, आपके अपने लोग नहीं संभल रहे। सही है, आप बाहर क्या संभालेंगे, यहाँ पे आपके वुज़रा नहीं संभल रहे आपसे। आए दिन कोई ना कोई आपस में लड़ रहा है, कोई ओबे नहीं कर रहा। ये तो हायरार्की फॉलो करनी पड़ती है। सही, आपकी टॉप लीडरशिप जो आपको कह दे आपको उसको ओबे करना है। सही, यहाँ पे वजीर आजम कुछ बयान देता है, वजीर इत्तलात कुछ बयान देते हैं। मजीद बात करते हैं भाई, एक छोटा सा वक्फा ले लेते हैं, वक्फे का टाइम है। नंढड़ी साई वठूं था वन जो केरा में असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। तव्हां असां सां गॾु हूंदो अॼु बि, ऐं गॾो गॾु तव्हां असांखे टेलीफोन बि करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल बि थी सघो था, असांजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खां को सवाल बि करे सघो था। दिलि चवे थी त मौसम ॾाढी सुठी आहे, दिलि जी मौसम बि अॼु भली आहे। सो असां बि करार जो केफ़ वठूं। उस्ताद मोहरम नाज़ असां गॾु आहे, हिकु सुठो कलाम ॿुधी वठूं। फहद भाई कोई अच्छा सा सॉन्ग सुन लेते हैं पहले। अदाब मासी मोरा, अदाब चवंदो मासी मोरा में चवां थो, वाह वाह कजो साईं। सर बिल्कुलु मौसम जी ॻाल्हि कई। हा साईं, मौसम में ख़्वाब बि ॾाढा भला ईंदा आहिनि। हा न साईं, हा बिल्कुलु, ख़्वाबनि जी ताबीर न थींदी आहे, मसइलो इहो आहे। कल रात को सपने में आयो, 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 यादों को बरकुत लायो, यादों को बरकुत लायो, कल रात को सपने में आयो, कल रात को सपने में आयो, यादों को बरकुत लायो, यादों को बरकुत लायो, कल रात को सपने में आयो, कल रात को सपने में आयो। नाराज थियण ते तो मूंखे नाराज थियण ते तो मूंखे, नाराज थियण ते तो मूंखे कंहिं पहर में ही परचायो, कल रात को सपने में आयो, कल रात को सपने में आयो, यादों को बरकुत लायो, यादों को बरकुत लायो, कल रात
सपने में आयो सपने में आयो। वाह उस्ताद वाह, अलाए किथे पहुचाए छॾी, यादगिरियूं ॾेई छॾी। मुंहिंजो हिकिड़ो शेर मूंखे यादि अची वियो आहे त ज़िंदगी हेखली कटी हूंदी, क्या बात है, ज़िंदगी हेखली कटी हूंदी, तोसां चाहत न का घटी हूंदी, वाह सही वाह। ऐं तुंहिंजो सपनो ऐं मां गुम थी वियुसि, तुंहिंजे सपने मां गुम थी वियुसि, तूं अचानक जो अखि पटी हूंदी, ज़िंदगी हेखली कटी हूंदी, तोसां चाहत न का घटी हूंदी। सपने जी ॻाल्हि हुई, वाह जी ॻाल्हि हुई साईं। तुंहिंजे सपने में इनखे रिपीट कजो वरी, वाह जो तुंहिंजे सपने मां आउं गुम थी वियुसि, तुंहिंजे सपने में आऊं गुम थी वियुसि, तुंहिंजे सपने मां आउं गुम थी वियुसि, तूं क्या बात। अचानक जो अखि पटी हूंदी, ज़िंदगी हेकली कटी हूंदी, तोसां चाहत न का घटी हूंदी। सो मोहबतूं क़ाइमु आहिनि, करार क़ाइमु आहिनि, प्यार क़ाइमु आहिनि, भली अकेला हुजऊं। मोहबत जो तालुक मौसम सां वॾो आहे, ईअं न ई ऐं मौसम अॼुकल्ह हिन मौसम में गॾु यार हुजे। यार हुजे सी। इहो कलाम बि सकीरानी साहब जो अथव। मंजूर साहब साईं, क्या बात। वाह वाह वाह। अदा मुसवर तो भला सपना ॾिठा आहिनि भला? मां सम्झां थो जेकॾहिं कोई सपनो नथो ॾिसे त उहो ज़िंदगी में कॾहिं कामयाबु न माना थींदो। सपना ॾिसंदा आहियो? सपना ॾींहं जो या राति जो? ॾींहं जो। हा, राति जो माण्हू ॾिसी सघे थो, राति वारनि सपननि में इंटरेस्टेड रात जो ख्वाब थींदा आहिनि। हा। ये ना। अच्छा फहद भाई, मुझे ये बताएं कि हम ये सपने ही देखते रहेंगे या कोई मतलब ख्वाब हमारा तामीर को जाएगा, ताबीर को जाएगा, कुछ होगा इस पाकिस्तान में, या सिर्फ ये ख्वाब ही देखते रहेंगे, सपनों पे ज़िंदगी गुजारेंगे? नहीं, अल्लाह करे कि ऐसा हो कि ख्वाब भी मतलब हकीकत में बदले, और अक्सर व बेशतर ऐसा होता है, लेकिन मतलब होप फॉर द बेस्ट, हमें अच्छे के लिए दुआ करनी चाहिए। और ऑल ओवर द सिचुएशन जो है इस वक्त पाकिस्तान की सिनेरियो, इकोनॉमिक और जो जीडीपी है, उसके अलावा और जितने भी मामलात हैं, तो इनको चाहिए कि अगर इनके पास गवर्नमेंट आ गई है गलती से, तो इसको हाँ इसको थोड़ा सा स्टेबल होके चलाएं, थोड़ा सा सीरियस हो, सही। अपने अंदर के लड़ाई झगड़ों को ख़त्म करें, आवाम को रिलीफ दें। अब आप देखिए यार, अभी थोड़े अर्से पहले पेट्रोल क्या सिचुएशन थी और पेट्रोल इतना बढ़ा दिया, और ये वही इमरान खान है जो मुझे याद है 1 रुपया समथिंग पैसे बढ़े थे, तो इमरान खान की पूरी पार्टी ने प्रेस क्लब्स को घेर लिया था, एहतजाज किया था और कहा था कि अगर पेट्रोल बढ़ता है तो वजीर आजम डाकू होता है, वजीर आजम की जेब में जाते हैं, महंगाई बढ़ती है तो वजीर आजम चोर है। अब आप उसके बिल्कुल स्ट्रेट, अब आप आवाम आपको बोलती है तो आप किसी चीज को सुनते और नहीं। याद होगा आपको कंटेनर पे खड़े होके बिल भी जला दिए थे कि भाई बिल भरना ही सिविल है। लाफरमानी करें, बिल नहीं दे, बिल फाड़ दिए, जला दिए। लेकिन बहुत वैसे सारी स्लोगन चीजें एक अच्छा है वैसे, इत्मीनान के लिए कि भाई घबराना नहीं है, घबराना नहीं है। वैसे अच्छा स्लोगन है। हाँ, हाँ, घबराना नहीं है। लेकिन वो बस एंड हो जाएगा ना जब तक घबराना नहीं है। अभी कोरोना के हवाले से देखिए, मैं कहता हूँ इतनी मतलब एक सबके लिए कोरोना तो सबके लिए था ना, कोई किसी पार्टी के लिए नहीं था, कोई किसी एक सिलेक्टेड लोगों के लिए नहीं था। उस पे आके वजीर आजम पहले बोलते हैं कि ये नजला है, घबराना नहीं है आप। उसके बाद आगे कहते हैं ये बड़ी खतरनाक बीमारी है और इससे लोग बहुत ज्यादा परेशान हो गए हैं, ये हो गए हैं, वो हो गए। जब तक अब पता इनको चला ना चाहिए उनको, था कि जो सूबाई गवर्नमेंट्स थी, जी अगर आप केपीके की तरफ चले जाएं और डिफरेंट मतलब केपीके में पंजाब में पीटीआई की गवर्नमेंट है, गिलगित बल्तिस्तान में आजाद कश्मीर में नून लीग की गवर्नमेंट थी, तो और सिंध में जो है पीपल्स पार्टी के पास थी, ठीक। तो एक वन पेज पे आते हैं। वजीर आजम का क्या काम होता है कि सबको एक साथ बिठाएं, क्योंकि अब आप पीटीआई के वजीर आजम नहीं है। मसला ये है कि किसी आप सूबे की तारीफ हो रही है तो फिर मसला बनता है। एक आप सूबे की तारीफ हो रही पाकिस्तान के है। वजीर आजम है और आपको पाकिस्तान के लिए सोचना है। आप एक पेज पे बैठते, इंस्ट्रक्शंस जारी करते सही। कि ये हमारा एजेंडा है, हमने इसके ऊपर काम करना है। सही सही। बस वो फिर दूसरी राय ना होनी चाहिए उसकी, कि कोई आगे कुछ बोल रहा है, कोई कुछ बोल रहा है, और इसमें दो राय नहीं है। देखिए, मैं अगर इस बात को ना करूं कि सबसे पहले जो इनिशिएटिव्स लिए और बहुत अच्छे इनिशिएटिव्स लिए वो सिंध गवर्नमेंट ने लिए। सही सही। पीपल्स पार्टी की गवर्नमेंट ने बहुत अच्छे इनिशिएटिव्स लिए जिसमें सीएम को क्रेडिट जाता है और जिसकी वजह से हम बहुत ज्यादा सेव रहे। जो इन्होंने स्टार्टिंग में लॉकडाउन किया, अगर आप ऐसे इधर से जाएं पंजाब साइड पे, तो वहां पे इतना कोई लॉकडाउन का वो नहीं है चक्कर। दुकानें ऐसी खुली हुई हैं, रात को भी खुली हुई हैं, कोई सेफ्टी प्रिकॉशंस को अमल ही नहीं कर रहा है, कोई मास्क भी इतना नहीं पहन रहा सही। जितना सिंध के अंदर है। सही। और ये अच्छी चीज है सही। कि अगर आपको मतलब
ये तो एक बात है ना कि आप अपनी जात से किसी को तकलीफ ना दें। तो मेरे अगर जात से किसी को कोरोना लगे या कुछ हो तो ये कितना गलत गुनाह की बात है। सही सही कि आप किसी को तकलीफ दें। सही सही। और आइसोलेशंस के लिए जो भी इन्होंने सेंटर्स बनाए और सारी चीजें बनाई, अब देखें आप पंजाब में जो इन्होंने अभी एक वो मतलब जारी की है रिपोर्ट कि जो भी क्वारंटीन सेंटर्स बनाए उसमें करोड़ों रुपए लग गए और उसका कमीशन भी बन गया। उसके ऊपर स्टार्ट हो गई इन्वेस्टिगेशन के भाई इतने पैसे कहाँ लग गए, सही सही क्या हो गया। सही तो आपकी अपनी गवर्नमेंट है पंजाब में भी, आप उनके खिलाफ करवा रहे हैं, तो आप इन चीजों को देखें और अमली काम करके दिखाएं। आप मुझे बताएं ना 2 साल तकरीबन हो गए पीटीआई की गवर्नमेंट, इन्होंने कोई खुद से एक ईंट भी लगाई है पाकिस्तान में? इवन के वही जो पुराने मुस्लिम लीग नून के मंसूबे थे उन्हीं के ऊपर तख्तियां चेंज कर करके अपने इफ्तिताह किए हैं, ठीक, कुछ भी नहीं किया। चाहिए। ये मुल्तान और सक्कर मोटरवे जो तो कोई है, कोई याद है, कोई क्यों कौन से मंसूबे हैं जिन पे ये इन्होंने तख्तियां लगा दी? मैं आपको मुस्लिम लीग नून के मंसूबे फिंगर टिप्स पे है। हाँ। मुल्तान सक्कर मोटरवे, अच्छा, उसको ये नून इफ्तिताह का किया। मंसूबा था एग्जैक्टली जी, कंप्लीट हो चुका था, उसको डिले करते रहे और उसके बाद स्टार्ट किया। कराची में जो ये ब्रिजेस बने उसमें जो वफाकी गवर्नमेंट का मंसूबा था ग्रीन लाइन वाला, जब ये गवर्नर बने थे इमरान इस्माइल, तो उस वक्त इन्होंने वेरी नेक्स्ट डे ग्रीन लाइन पे खड़े होकर ये बात बोली थी कि 90% मंसूबा मुकम्मल है। आपसे एक बीआरटी नहीं बनी, अरबों रुपए की आपने उसमें लागत लेके आ गए। कितनी दफा आप देखें टेक्निकल चीजें, अब आप देखें इस चीज ये टेक्निकल चीजें कितनी काम आती हैं। ठीक, बीआरटी के ऊपर इन्होंने कितने कितने कमीशंस बन गए। अब कोर्ट ने उस पर ऑर्डर दे दिया कि इसकी इन्वेस्टिगेशन होनी चाहिए कि इसमें कितने पैसे क्यों लग गए, किसकी लापरवाही से लग गए। कराची के अंदर और पूरे डिफरेंट पाकिस्तान के अंदर ऐसे बहुत सारे मंसूबे हैं जिसको ये तो अभी तक नहीं कंप्लीट कर सकते थे। ठीक, इन पे मजीद बात करते हैं, वक्फे का टाइम हुआ चाहता है। असां जो वरी मनसूबो इहो आहे त हिते साई वठूं, नंढड़ी साई वठूं था। असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो सीनियर अॻवान फहद खान साहिब असां सां गॾु आहे ऐं अदा असांजो भाउ मुसवर लाशारी अलमारूफ़ मासी मोरा बि असां सां गॾु आहे। तव्हां टेलीफोन करे मासी मोरा खां बि कुझु पुछा करे सघो था ऐं गॾोगॾु फहद भाई खां बि कचहरीअ में का ॻाल्हि जेकॾहिं तव्हांजे ज़हन में आहे उहो सुवालु आहे त उहो पुछा करे सघो था। अदा इहो मुसवर छा थो सम्झी यार, महांगाई ॿधी थी वई आहे, मासी मोरा जो छा हाल आहे, किथे आहे मासी मोरा, उहा कीअं थी सर्वाइव करे अहिड़े माना सूरत हाल में, लॉकडाउन वारी सूरत हाल, वरी महांगाई वारी सूरत हाल, बुख बदहाली, बेरोज़गारी, छा माना थिए पियो तव्हां वटि? मुंहिंजे ख़्याल में अॼुकल्ह जेके नौजवान आहे उन वटि हिकिड़ो वॾो जेको सोशल मीडिया जो पावर आहे उहो हिकिड़ो सुठो आहे। ऐं लॉकडाउन जी हिन में इहो आहे त तव्हां भले लॉकडाउन हुजे या मूंखे त माना ईअं सम्झो लॉकडाउन में वधीक फ़ाइदो पियो आहे। फ़ाइदो पियो त रुॻो वीडियोज़ ठाहे वेही करे, हा वेही करे, छो जो मां घर हुयुमि लाड़काणे त वरी उते ई माना सॼो सेटअप करे ड्रामो जेको मां स्टार्ट कयो लॉकडाउन जे करे स्टार्ट कयो। उन ड्रामे जो नालो छा हो? मस्ताना। मस्ताना। उन में तव्हांजी हिकिड़ी भेण बि हूंदी आहे, ढेबरी धीअ हूंदी आहे, माना मासी मोरा जी धीअ हूंदी आहे ढेबरी। अच्छा, ढेबरी धीअ हूंदी आहे, सही सही। सभु करेक्टर पाण कंदा आहियो हुन में तव्हां? जी बिल्कुलु। वाह 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 वाह। उहो स्क्रिप्ट बि पाण लिखंदा आहियो? स्क्रिप्ट भी पाण लिखंदो आहियां, कैमरा जो वर्क भी पाण कंदो आहियां, एडिटिंग जो वर्क भी पाण कंदो आहियां, वरी उनखे प्रमोट भी पाण कंदो आहियां। वाह, माना कंहिं शइ जी ज़रूरत ई न आहे, माना सभु करेक्टर बि पाण, कैमरामैन बि पाण, स्क्रिप्ट बि पाण, एडिटर बि पाण, हर शइ पाण। माना सॼो सरप्राइज़िंग कमु आहे। त छा थो अचे, माना हूअं न त कोई वेठो हूंदो आहे ॾिसंदो आहे त ॿिए खे ॿुधाईंदो आहे हे रिकॉर्ड थी वियो अथई सुभाणे ईंदई, माना तव्हांजी ॻाल्हि दिलि में तव्हांखे पाण खे ख़बर हूंदी आहे, बसि ॿियो कंहिंखे ख़बर ई न आहे, ईअं न साईं? उनजो रीज़न इहो बि आहे त मां जॾहिं पहिरियां स्टार्ट करणु चाहियो त इलाही माण्हुनि खे अप्रोच कयो त मूंसां कमु कयो, पर कोई बि शायदि सीरियस न हुयो। यार अहिड़ी सुहिणी शख़्स सां केरु कमु न कंदो साईं, छो माना माण्हू मना करे छॾी? सही था चवनि पियो, वरी थोरो टाइम डिले थींदो आहे। हाणे जीअं मसइला हाणे ईद आहे, ईद ते माण्हू चाहींदो आहे भई मां को पंहिंजो कमु जेको आहे मार्केट में ॾियां। सही सही। एट द टाइम जेको आहे ख़बर पए थी त भई केॾी महिल एडिटर डिले करे छॾियो, केॾी महिल कंहिं ॿिए मामले में। सही था चओ। सही सही। ॿियनि मुल्कनि में, ॿाहिरि मुल्कनि में बि टूर्स तव्हां थिया आहिनि, किथे किथे विया आहियो? मां अमेरिका वियो आहियां। अच्छा। तुर्की वियो आहियां, जर्मनी वियो आहियां। माशाल्लाह। रहियो मतिलबु अमेरिका में घणो आहियां, बाक़ी ॿियनि में माना ईअं थोरो घणो। सही सही। अमेरिका जूं वीडियोज़ बि तव्हां तमामु घणियूं वायरल थियूं, ख़ासि तौर जेके टिकटॉक्स ते तव्हां ॾिनियूं आहिनि, ईअं न? बिल्कुलु। वाह 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 वाह। सो हाणे कहिड़े प्रोजेक्ट ते कमु कयो पिया? छा ड्रामो कोई रिकॉर्ड कयो पिया, या का शाइरी आहे, को गीत आहे, को गानो आहे?
फिलहाल त ड्रामो हले पियो ऐं उनखे मां अलाए घणा दफ़ा ख़तमु करण जी कोशिशि कई आहे हाँ। पर ऑडियंस नथी ख़तमु करण ॾे। अच्छा, अनवर बलोच साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं अरशद साहब ख़ुशि आहियो चङा भला आहियो सभु ख़ैर साईं बिल्कुलु ठीकु ठाक। साईं तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु मज़े में? अल्लाह जो शुक्र आहे मोहम्मद अनवर बलोच झांगारनि खां ॻाल्हायां पियो। झांगारा खां ॻाल्हायो पिया? वाह 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 वाह। जी, तव्हांजा प्रोग्राम ॾिसंदा आहियूं ॾाढो वणंदा आहिनि ऐं भाउ पंहिंजो महरम जो बि जेको आहे उनखे बि ॾिसंदा आहियूं उन सां बि दिलि ठहंदी आहे कचारी कयूं। महिरबानी साईं महिरबानी। सही सही सही। इहो झांगारा खां बाजारा केतिरो परे आहे? साईं झांगारा बाज़ार 3 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। घणे मिंटनि जो अथई? साईं 3 किलोमीटर। अच्छा, माना जोई वरी हिते भरिसां ई आहे? हा न जोई अॻिते आहे जोई वरी बाननि खां ॾाढो ही सर सेवण वारी साइड आहे। अच्छा अच्छा, सही सही ॾाढो खां सही सही हितां झांगारनि खां बि रस्तो आहे झांगारनि खां जोई 40 किलोमीटर कंदा आहियूं। सही सही सही। मौसम हेॾे कीअं आहे? घुमण जहिड़ी आहे? जी सर मौसम कीअं आहे? सुठी थी वई आहे? बरसाति पई आहे हिकिड़ो चकर ऐं मौसम हाणे कुझु बहितर आहे। वाह वाह। बरसाति माना बाक़ाइदा पई आहे? माना ईअं करे शशकारे था या थोरी पुड़ पुड़? असांजे झांगारनि में बरसाति सुठी पई आहे बाक़ाइदा पई आहे। वाह 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 वाह। सो हाणे इहा बरसाती मुंद आहे, छा ॿुधाईंदो असांखे? तव्हांजा गाना वग़ैरह जेके उहे बि ॾिसंदा आहियूं ॾाढो ज़बरदस्त असांखे मज़ो ईंदो आहे। ऐं महिरबानी साईं ख़ुशि आहियो वॾी महिरबानी सर महिरबानी तव्हांजूं बाबतूं। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। मोहरम साईं अॼु माना बाक़ाइदा तव्हांजी तारीफ़ आहे माना जेको आहे सो पुल ॿधान हमरा सिंध टीवी ते वञे थो प्रोमोट कंदी न। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, अॼु तव्हां सुठो सुठो कलाम बि ॿुधायो आहे थोरी देरि पहिरियां, मज़ो अची वियो असांखे। अच्छा फहद भाई, अब जो है -1 का फार्मूला भी चल रहा है, उस पर बात करते हैं, लेकिन आज कश्मीर के शहीदों का दिन भी है, तो ये दूसरे मसाइल अपनी जगह, लेकिन जब से पाकिस्तान बना है कश्मीर का मसला भी हल नहीं हुआ। इस पर संजीदगी अख्तियार करने की ज़रूरत है। क्या करना चाहिए? और कश्मीरी ख़ास तौर पर जो बर्बरियत का शिकार हैं उनके लिए कोई मैसेज देना चाहेंगे, कुछ कहना चाहेंगे? हुकूमत नून लीग ने क्या किया, क्या मुस्तकबिल में प्लानिंग्स हैं? देखिए कश्मीर की जहाँ तक आप बात कर रहे हैं ना, तो कश्मीर के इशू के ऊपर मैं ये नहीं कहता कि कोई मुसलमान हो, कोई इंसानियत होती है सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट चीज़ जो है। अब वहाँ पे उसमें भले किसी भी मज़हब से ताल्लुक़ रखने वाले लोग हों, आखिरकार हैं तो इंसान ना, उनके साथ कितना जुल्म हो रहा है, कितनी ज़्यादती हो रही है, और ये इंडिया की तरफ से ज़्यादा जो प्रॉब्लम रहती है वो रहती है। बनिस्बत अगर आप मतलब कंपैरिजन करें पाकिस्तान का, तो पाकिस्तान इतना नहीं करती, और फर्स्ट स्टेप पाकिस्तान ने ही लिया हमेशा जब इंडिया के कोई लोग पकड़े गए और सारी चीज़ें की गई, क्योंकि हम चाहते हैं कि पीस रहे मतलब पाकिस्तान में भी और डिफरेंट सराउंडिंग की जो कंट्रीज़ हैं उसमें भी। तो जो उधर के शहीद हैं उनके लिए नेक मतलब उसका कि अल्लाह ताला उनकी मग़फ़िरत फरमाए, और आगे जाके कश्मीर के इशू के ऊपर मतलब कोई ना कोई काम हो और उसको जल्द से जल्द रिजॉल्व करें। आपको याद होगा जब पीटीआई की गवर्नमेंट आई थी तो एक आइन में तरमीम हो गई थी, फ़ौरन इंडिया ने की थी कि वहाँ पे जो वहाँ के लोकल लोग हैं वो घर ख़रीद सकते हैं और प्रॉपर्टी ख़रीद सकते हैं, और जो वहाँ के पाकिस्तानी हैं और जो मुसलमान हैं वो नहीं ख़रीद सकते घर। सही। तो ये आते ही इन्होंने एक तरमीम की थी, उसमें उसकी वजह से ज़्यादा प्रॉब्लम्स फेस करनी पड़ी थी। सही। और जो आज एक तरह से लॉकडाउन है ना कश्मीर में, तो लॉकडाउन की सिचुएशन भी है एग्जैक्टली, वो तो बहुत अरसे से चलता आ रहा है, लेकिन अभी जो कर्फ्यू की सूरत हाल एक अरसे से कुछ महीनों से लगी हुई है, और इसको लेके बहुत सारी चीज़ें हम तो दुआ कर सकते हैं अल्लाह ताला से कि अल्लाह ताला कश्मीर के इशू को जल्द से जल्द रिजॉल्व कराए। इशू रिजॉल्व होता रहेगा, लेकिन लोगों को बहुत रिलीफ मिलना चाहिए। जो लोग वहाँ पे परेशान हैं और दुकानें बंद हैं, कारोबार बंद हैं, फाके हो रहे हैं, लोगों के घरों में खाने को नहीं है, ये जानमन सिचुएशन है। क्योंकि मैं कुछ लोगों से मेरा राब्ता है जो वहाँ की रियल स्टोरी सुनाते हैं कि अगर कोई प्रेग्नेंट औरत भी है ना, तो वो भी बेचारी परेशान है कि वो हॉस्पिटल नहीं जा सकती, वो भी घर में ही सारा सिस्टम किया हुआ है। उसके अलावा लोग जॉब्स पे नहीं जा रहे, बिजनेसेस बंद हैं, बेरोज़गारी बहुत ज़्यादा, इन्फ्लेशन रेट बहुत ज़्यादा बढ़ गया है। उसके अलावा लोगों के पास खाने को नहीं है। तो ये सिचुएशन हमारे ऊपर अल्लाह ना करे कभी आए, जो जिनके ऊपर गुजर रही है उनसे पूछा जाए कि वो किस हाल में। तो हम अल्लाह से दुआ करेंगे और गवर्नमेंट के लिए भी दुआ करेंगे। कोशिश भी करनी चाहिए दुआ के साथ, गवर्नमेंट कोशिश भी करनी चाहिए, दूसरे ममालिक भी इसमें अपना किरदार अदा करें। अक़वाम मुत्तहिदा में इसके हवाले से मीटिंग्स भी हुई, काफ़ी सारी चीज़ें, जैसे मैंने आपको पहले बताया कि वही सिचुएशन पूरी जो कश्मीर में है वो पूरे दुनिया में सही
बना दी गई कोरोना को लेके। सही सही ये एक वबा आई और सब कितने परेशान हो गए। सही सही। एक कॉलर हमारे साथ है भाई। अस्सलाम वालेकुम। हेलो। वालेकुम सलाम। साईं खुश आयो, तबियत ठीक आ? तबियत सही है, ठीक ठाक, सफ़ा मज़े में आयो? ठीक ठाक है। बिल्कुल ठीक ठाक, ज़बरदस्त, शुक्र आहे मौला जो। छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो पिया? हाणे प्रोग्राम तव्हां हले पियो, कश्मीर जे बारे में ॻाल्हाए पियो, दोस्त असरार ॻाल्हाए पियो सर। वाह वाह, सफ़ा माना सच में प्रोग्राम ॾिसो था, माना पक बिन कश्मीर खे आज़ाद करे सर, इंशाअल्लाह ताला थींदी आज़ादी नंढी सर। वॾी वॾी महिरबानी बा, लख थोरा लख थोरा। ताजुल पढ़ंदा आहियूं, ख़ासि रोंदम अल्लाह जे दरबार में, या अल्लाह इन्हनि कश्मीर खे आज़ादी ॾियार, इंशाअल्लाह ताला खे मिलंदी असांजी दुआउनि सां गॾु। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, वॾी महिरबानी अदा, लख थोरा लख थोरा। सोनली साईअ जो वक़्तु थी वियो आहे, हिकिड़ो वक़्फ़ो वठूं था ऐं जल्दी मोटी अचूं था ऐं मोटण खां पोइ वरी असां उस्ताद मुहर्रम नाज़ खां हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम बि ॿुधंदासीं। ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं हिन वक़्तु रोज़ानी डिजिटल अख़बार मुंहिंजे हथ में आहे। अॼु सूमर जो ॾींहुं आहे 13 जुलाई 2020 ऐं बमुताबिक़ 21 ज़ुल्क़द। हिन अख़बार जी क़ीमत 20 रुपया आहे, सिफ़ा हिन अख़बार जा 8 आहिनि ऐं अॼु जेका लीड ख़बर लॻल आहे उहा सईद गनी साहिब जे हवाले सां आहे त अमन कमेटी खे PTI में शामिल करण जो टास्क आरिफ अलवी, इमरान इस्माइल ऐं अली ज़ैदी खे मिलियो। सईद गनी इहो चवे थो ऐं सुंहिंजे वज़ीरनि हलीम आदिल शेख खे नेब जांच दौरान पार्टी जे उहिदे तां हटाइण जो मुतालबो करे छॾियो। सुपर लीड जेका ख़बर आहे उहा इहा आहे त उत्तर वज़ीरिस्तान में फोर्सिस जो ऑपरेशन पाक फ़ौज जा 4 जवान शहीद, 4 दहशतगर्द बि मारिजी विया। ऐं हिन पासे अख़बार ॾे दीद विझूं था, थोरो लीड ख़बर खां हेठियां इहो बि लिखियलु आहे त सिंधी सहाफ़ियुनि जी वॾे वज़ीर ऐं इतलात वारे वज़ीर सां मुलाक़ात। वॾे वज़ीर खे मिडास पारां सिंधी मीडिया जे इदारनि जूं रहतूं रोकण बाबति आगाही। रहतूं न मिलियूं त मुलाज़िमनि जा घर भाती ईद न करे सघंदा, सहाफ़ियुनि जो वफ़द। ऐं सिंध सरकार सहाफ़ियुनि जे रहतुनि जो मसइलो हल करण जी कोशिशि कंदी, वॾो वज़ीर। ऐं उज़ैर बलोच जी मदद खां सवाइ इमरान ख़ान ऐं इफ़्तिख़ार चौधरी जो कराची अचणु मुमकिन ई न हो। हबीब जान बलोच साहिब इहो चवे थो 2011 में इमरान ख़ान ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जी मदद सां उज़ैर बलोच सां फ़ोन ते ॻाल्हियूं कयूं, तइ थियो त उज़ैर PTI जी हिमायत कंदो। ऐं मीरपुर ख़ासि में औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल इलियास पंवर भुंग भरे आज़ादु थी वियो आहे। कोरोना वधीक 122 ॼणनि जो साहु कढी छॾियो। सॼे मुल्क में 2.5 लख केस रिपोर्ट थिया आहिनि ऐं सिंध में कोरोना वॻे वधीक 48 मरीज़ फ़ौत थी विया आहिनि। इन सां गॾोगॾु शोबिज़ जी ख़बरुनि ते जेके निगाह विझूं था त अमिताभ ऐं अभिषेक बच्चन कोरोना जे मर्ज़ में मुब्तला थी विया। तव्हांखे ख़बर हुई, कल्ह सोशल मीडिया ते यको इन बारे में बहस हलियो पए, पर ताज़ियूं ख़बरूं इहे आहिनि त अमिताभ ऐं अभिषेक खां पोइ ऐश्वर्या ऐं संदसि धीअ बि कोरोना वायरस में मुब्तला। बाबा ऐं मुंहिंजी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई, हल्कियूं निशानियूं ज़ाहिर थियनि थियूं, अभिषेक चवे थो। ऐं लाॻापियल माण्हुनि खे आगाह कयो आहे त घर भातियुनि ऐं स्टाफ जूं बि टेस्टूं कयूं वञनि। शाहिद आफ़रीदी अमिताभ बच्चन जी सिहतयाबीअ लाइ वरी दुआ करे छॾी आहे। मॉडल ऐं गुलकार अयान अली शोबिज़ में वापसीअ जो ऐलान करे छॾियो आहे। शोबिज़ जूं ख़बरूं, ज़राअत जूं ख़बरूं, नेशनल इंटरनेशनल ख़बरूं, साइंस जूं ख़बरूं हिन अख़बार जो हिसो हूंदियूं आहिनि। रोज़ानी डिजिटल अख़बार पाण पढ़ो ऐं पंहिंजनि बुज़ुर्गनि खे पढ़ी ॿुधायो त अॼु जी अख़बार में छा लिखियलु आहे। सो मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि, फ़हद भाउ असां सां गॾु ऐं मुसवर लाशारी साहिबु असां सां गॾु आहे ऐं गॾो गॾु वरी असां सां ॾाढो सुठो रागी, सुठो सुहिणो मौसीकार उस्ताद मुहर्रम नाज़ बि गॾु आहे। असां जेका साई वरितीसीं थोरी तवील थी वई, सो साईअ खां मोटी आया आहियूं त दिलि चवे थी त वरी पंहिंजी जेका आहे सा पोज़ीशन खे बरक़रार रखण जे लाइ, पंहिंजो पाण खे एनर्जी ॾियण जे लाइ उस्ताद खां हिकिड़ो कलाम ॿुधूं, उन खां पोइ ॻाल्हियुनि खे अॻिते वधायूं था। मुहर्रम साईं वाह वाह कजो, को सुठो कलाम ॿुधायो असांखे, वरी जीअं पहिरियां ॿुधायो वाह वाह। जी जी हा, साईं वेठा न उर्दू में हिकिड़ो मां तव्हांखे वाह 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 जगी साहिब ग़ज़ल यादि अची वियो आहे। वाह वाह साईं, आहे त तमामु थोरो यादि, पर मूड चे लॻो पियो आहे ज़रूरु। वाह 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 वाह। जिंदगी धूप तुम घना साया,
देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया। आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर हमने दिल को समझाया, आज फिर हमने दिल को समझाया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया। तुम चले जाओगे तो सोचेंगे, तुम चले जाओगे तो सोचेंगे, तुम चले जाओगे तो सोचेंगे, क्या तुझे खो के हमने क्या पाया, क्या तुझे खो के हमने क्या पाया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो हमने गाया। थैंक यू। वाह उस्ताद खान साहब वाह, सफ़ा ईअं रुआरे छॾियो उस्ताद, माना इहे दिलि जी कैफ़ियत अहिड़ी करे छॾियो, वाह वाह।
अदा इहो मुसवर तोखे भला कंहिंखे ॾिसी ख़्यालु आयो त मां माना बहितरीनु इन खां सुठो परफॉर्म करे सघां थो, मूंखे बि अचणु घुरिजे मीडिया ते, सोशल मीडिया ते एक्टिव थियणु घुरिजे? केरु हुयो तव्हांजो आइडियल जंहिंखे ॾिसी करे आयो? एक्चुअली मां हमेशा खां सम्झां पियो त जॾहिं मां स्कूल में हूंदो हुउमि त मुंहिंजी जेका लैंग्वेज हुई उहा माना एॾी साफ़ न हुई त माण्हू माना मूं ते तनक़ीद कंदा हुया त तुंहिंजी ॻोठाणी लैंग्वेज आहे, या वरी मुंहिंजो बलोच फैमिली सां तालुक आहे त असां वरी घर में बाबा खे अब्बा चवंदा आहियूं ऐं अम्मा खे वरी आई चवंदा आहियूं। आई, सही सही, ठीकु आहे। त उहो माना हिकिड़ो स्कूल में छो त ॿियो माहौल हूंदो हुयो त उन ते तनक़ीद थींदी हुई हमेशा। मां सोचियो छो न जंहिं शइ ते तनक़ीद थी थिए मां उन्हनि शयुनि खे वरी माना ईअं सम्झो त खणंदो आहियां पॉज़िटिव वे में। त हिन कैरेक्टर में जेका लैंग्वेज आहे उहा माना हिकिड़ी फुल घराणी लैंग्वेज आहे। सही सही। ऐं हाणे मूंखे ख़बर थी पई त जेके माण्हू तनक़ीद कंदा हुया उन्हनि जे घर में बि सेम लैंग्वेज ॻाल्हाई वेंदी आहे। ऐं ॿियो त इहो जेको पावरफुल कैरेक्टर आहे त सिर्फ़ु माना हिकिड़ो ॻोठाणो कैरेक्टर थी करे वॾनि वॾनि इशूज़ ते ॻाल्हाए थो, जीअं बॉडी शेमिंग। माना पाकिस्तान में तक़रीबन माण्हुनि ख़बर न आहे त कंहिंखे मिसाल उनजे जिस्म जे कंहिं हिसे ते ॻाल्हाइण उनखे बॉडी शेमिंग चइबो आहे, या कंहिंखे तव्हां बुरो भलो था चओ उनखे बुलिंग चइबो आहे। त इहो हिकिड़ो माना कैरेक्टर जी मुंहिंजे ख़्याल में नीड हुई जेको माण्हुनि खे थोरो एजुकेट बि करे, उन्हनि खे एंटरटेन बि करे, ऐं मतिलबु माण्हू हुन सां कनेक्ट बि करनि था न। छो जो भले उहो बॉडी शेमिंग जी ॻाल्हि त करे थो पर उहो उन अंदाज़ में थो करे जेके माण्हू घर में लैंग्वेज ॻाल्हाईंदा आहिनि। सही 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 सही। त ॿियो मूंखे इंस्पायर कयो पंहिंजी ॾाॾी, असल में उहा ॾाढी माना ख़िदमत कंदी हुई माण्हुनि जी। अच्छा। त मां सोचियो इहो कैरेक्टर माना हिकिड़ो ख़िदमतगार बि आहे, माण्हुनि जी हेल्प बि कंदो आहे। जीअं हाणे रिसेंटली हिकिड़ो इशू थियो यूनिवर्सिटी जो, त मासी मोरा उन में पार्टिसिपेट कयो। हर माना मूंखे कोई चवंदो न आहे त तव्हां पार्टिसिपेट कयो, मां तॾहिं बि ॾिसंदो आहियां जेकॾहिं हे इशू आहे त मां इन ते पाण ई ॻाल्हाईंदो आहियां। सही सही। भला इहा मासी मोरा जो जेको गेटअप आहे उहो बिल्कुलु सेम तव्हांजी ॾाॾी वारो गेटअप आहे या तव्हां पाण इहो अलॻि सां रखियो आहे? न, उन फॉलो तव्हां ॾाॾी खे था कयो पंहिंजे खे? उहो गेटअप चेंज आहे छो त हिन वक़्तु रिक्वायरमेंट हिकिड़ी अलॻि आहे। बाक़ी मां कोशिशि कंदो आहियां, जीअं मिसाल हिकिड़ो कैरेक्टर आहे वसाई, उनखे हमेशह हिकिड़ो गगो पातल हूंदो आहे। अच्छा। त उहो मां कोशिशि कंदो आहियां त उन में हिकिड़ो माना बलोची टच बि अचे, छो जो मुंहिंजी जेका ॾाॾी हुई उनजी ड्रेसिंग बलोची हूंदी हुई, त उहो माना हिकिड़ी कंहिं न कंहिं तरीक़े सां इन करण जी कोशिशि कंदो आहियां। बाक़ी उहो गेटअप न आहे हुनजो। सही सही। इहे हफ़्ते में घणियूं किस्तूं अचनि थियूं तव्हांजूं या महीनेवार आहे इहो जेको यूट्यूब ते चैनल आहे तव्हांजो? 3 किस्तूं अची वेंदियूं तक़रीबन। अच्छा, हफ़्ते में? जी। वाह वाह, हफ्ते में 3 किस्तों जो मज़ो वठन था मानू। वाह वाह, ज़बरदस्त। अच्छा फहद भाई, छोड़ते हैं सियासत को फिलहाल, मौसम की तरफ आते हैं। मौसम आशिकाना हो गया है, अच्छा सा सॉन्ग भी आपने सुना। वैसे सियासतदान जो हैं ख़ास तौर पर वो क्या मौसम को भी इंजॉय करते हैं या सिर्फ खिदमत में ही अपनी ज़िंदगी बसर कर देते हैं? नहीं करते हैं, आउटिंग होती है, बिल्कुल होती है, फैमिली के साथ आउटिंग होती है, क्योंकि मसरूफियात इतनी ज़्यादा होती हैं, लोगों का फ्रीक्वेंटली आना जाना। मेरी अपनी कॉन्स्टिट्यूंसी भी है कराची में, मैंने इलेक्शन भी लड़ा था। अच्छा। और बाकी पार्टी की जिम्मेदारियां भी हैं, डिफरेंट चैनल्स पे भी बैठना होता है और लोगों से काफ़ी इंटरेक्शन रहता है। सही। तो लेकिन फैमिली के साथ टाइम निकालते हैं। अच्छा। मैंने ये मतलब एक अपना जो अपनी पर्सनल लाइफ का एक वो मैं शेयर करूँगी, वीक में एक दिन उनके साथ जाना आना कहीं ना कहीं। सही सही। और साल में एक दफ़ा बाहर का टूर करना। अच्छा। 15 दिन के लिए। अच्छा अच्छा। तो वो फिर जरा फैमिली भी सेटिस्फाई रहती है, वरना आपको पता है कि होम मिनिस्टर तो फिर होम मिनिस्टर होती है, मतलब हुकूमत घर में रहती है आपकी, या वो तो जरूरी होम मिनिस्टर वहाँ पर कोई और है। जब तक आप फैमिली की तरफ से सेटिस्फाई नहीं होंगे ना, आप कोई काम नहीं कर सकते। सही 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 बात है। और मौसम अच्छा हो जाता है तो बच्चों को, बेगम को लेके निकल जाते हैं कहीं ना कहीं आउटिंग के लिए, खाना खिला दिया, बस उनके लिए यही काफी होता है। तो बस इस तरीके से सिचुएशन चलती रहती है। सही सही सही। बाकी क्योंकि लोगों का बहुत आमदोरफ्त रहता है, तो ये लॉकडाउन जो टेन्योर गुजरा है इसमें थोड़ा अवॉइड किया, लेकिन अब बहुत ज़्यादा अवॉइड भी नहीं कर सकते थे। जो लोगों के मसले मसाइल थे उनको हल करना, अपने हल्के में जाना, डेली बेसिस पे मैं वहाँ जाता हूँ, वहाँ पे बैठना, ऑफिसेस वहाँ पे डिफरेंट हमारे खुले हुए और लोगों के मसलों को ये आपका अपना मतलब इश्क है, जाना, खिदमत करना? हाँ, या पार्टी की तरफ से आपको अहकामात जारी होते हैं कि भाई आपको जाना है, आपकी ये ड्यूटी है? नहीं, देखिए पार्टी की तरफ से कोई ऐसी बॉन्डिंग नहीं है। अच्छा। मैं वाइस प्रेसिडेंट हूँ। कभी बार होता है ना कि भाई आप टीवी पे तशरीफ लाएं, आप टीवी पे तशरीफ लेके जाएं, बात करें, अपनी जो है पार्टी को सपोर्ट करें या अपनी पार्टी की वजाहत करें, इस हवाले से कुछ होता है या खुद ही? कभी भी नहीं। अच्छा। कभी भी नहीं, हमारी पार्टी की तरफ से कोई बॉन्डिंग नहीं हुई कभी भी। मैं सारे चैनल्स पे बैठता हूँ, पार्टी की तरफ से उनका मतलब मौक़िफ़ बयान करता हूँ, और मुझे पार्टी की तरफ से कोई इंस्ट्रक्शंस कभी भी नहीं आई कि आप ये बात करें, ये नहीं करनी, ये बात नहीं करनी, क्योंकि अब
बैठ के सारी चीज़ों को समझते हैं, और क्योंकि हमारा सराउंडिंग ही पॉलिटिक्स है सही तो है। हर वक्त हर चीज़ पे नज़र रहती है। सही सही। तो मैं कभी भी टॉपिक भी नहीं पूछता कभी प्रोग्राम्स के कि क्या टॉपिक्स हैं। हाँ। और उसके अलावा लोगों के काम करना, क्योंकि मेरी एक हॉबी है, मेरी अपनी एक एनजीओ भी है, अच्छा तो सोशल वर्क करना, और ये बेसिकली पॉलिटिक्स जो है ना वो है खिदमत करने का। सही 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 हमारे यहाँ थोड़ा डिफरेंट वे पे ले गए इसको। सही सही। हमारे यहाँ थोड़ा सा अलग से हो गया है अलग काम। से हो गया सही है। तो सही। वो क्योंकि मैं एक एनजीओ चलाता रहा हूँ काफ़ी अरसे से, हम उसमें काम करते आए हैं, लोगों के लिए काम किया है, खिदमत की है और बेलॉस की है, हर चीज़ से अपने आप को उसके अंदर इन्वॉल्व किया है। सही। तो उसके बाद फिर क्योंकि वहाँ के लोगों ने बोला कि आप यहाँ से इलेक्शन भी फाइट करें, तो फिर पार्टी ने उस पर सपोर्ट भी किया, मुझे टिकट भी दिया। अच्छा सूबाई कौमी दोनों का कैंडिडेट था मैं लास्ट सही, सही। इलेक्शंस में, और वहाँ पे बड़ी मोहब्बतें मिली लोगों की। तो लोगों के काम करने में मजा आता है, मोहब्बतें दिल मिली, को जीते? सुकून मिलता है। जीते नहीं, अच्छा, लेकिन बहुत करीब करीब जीत पहुंच के गए, करीब थे बहुत करीब। तो नेक्स्ट टाइम जीत जाएंगे हाँ इंशाल्लाह। इंशाल्लाह ताला। पहली मर्तबा था मेरे ख्याल से। फर्स्ट टाइम हाँ फर्स्ट टाइम अगर जीत के करीब थे तो बहुत इंशाल्लाह। करीब थे, और नून लीग का नाम उस एरिया में आप सोच भी नहीं सकते थे। अच्छा, और कौन हम सी फिर एरिया भी थे? जीत के बहुत करीब थे। ये कौन सा ये इलाका है? औरंगी टाउन का एरिया, अच्छा 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 सही। क्योंकि औरंगी टाउन प्योरली एमक्यूएम का एरिया है, और वहां से ये सारे जितने भी मतलब डिफरेंट जो लंगड़ा और कनकटा और ये वो सारे वहीं से पैदा हुए। मेरे अपने ऊपर फायरिंग हो गई थी वहां अच्छा, पे ओहो। जब हम शुरू में वहां गए, अच्छा। क्योंकि लोग एक्सेप्ट नहीं करते ना आपको। सही सही। लेकिन फिर भी मैंने वहां पे बड़ा काम किया। वहां पे मैंने पॉलिटिक्स नहीं की, ना कोई कैंपेन चलाई, मैंने वहां पे बेसिक इश्यूज पे काम किया। सही। पानी का इशू था, मैंने बोरिंगें कराना शुरू कर दी। वहां पे बंगाली अगर आप बिहारी मसाइल हल कर देते हैं तो मसाइल। जाहिर सी बात है कि आवाम आपके साथ हो जाता है। मतलब बिहारी और बंगाली कम्युनिटी ज्यादा रहती है, अच्छा। कुछ पठान स्पीकिंग भी हैं, उनके एनआईसीज का इशू था, अच्छा और एनआईसीज के लिए काम करना शुरू कर दिया। तो बहुत ज्यादा मतलब हमें सपोर्ट किया लोगों ने, मैंने वहाँ पे काम ही ये किया। अच्छा तो बहुत अच्छा हमारा वोट बैंक बना, जो भी मतलब सुनता है और सारी चीजें अच्छा। हैं। ये सारे काम तरक्याती जो भी है वो इलेक्शन के दौरान मतलब ज्यादा हो जाते हैं, फिर भूल जाते हैं सियासतदान, फिर अपने हल्के में जाते भी नहीं हैं, फिर उनकी वो देखभाल भी नहीं होती। ये क्या सिलसिला है, मतलब इसको कंटिन्यू क्यों नहीं करते सियासतदान? देखिए मैं औरों की तो बात ना करूं, मैं डेली बेसिस पे अपने हल्के में होता हूँ। मैं मतलब कि जीता नहीं हूँ वहां से, लेकिन जीतने वाले से ज्यादा काम करता हूँ। अच्छा। ये जीतने वाला जो है वो ये बात बोलता है मुझे हाँ कि यार आप तो रोज ही यहाँ पे होते हो। तो मैंने कहा ये लोगों की मोहब्बत है, जो लोग बुलाते हैं उनके 10 मसले होते हैं, आप ये मतलब टाइम तो गुजर जाता है, लेकिन ये बात रह जाती है कि आपने क्या उनके लिए किया। आजकल मतलब ये क्या बुनियादी मसला है लोगों का? पानी से तालीम ये तो है ही है, वो तो पूरी जिंदगी चलता रहेगा। इनके अलावा क्या मसाइल है लोगों के? देखिए इस वक्त जो हॉट इशू है वो के इलेक्ट्रिक का है कराची में। हाँ ये भी है सही। तो के इलेक्ट्रिक ने बड़ा परेशान किया हुआ है। अब लोगों को इसकी जो है मतलब रास्ते नहीं पता कि इसको किस तरीके से हल होंगे ये मसले। मैं आपको बताऊं कि इस वक्त के इलेक्ट्रिक जो वो नकवी ओन साहब करते गए हैं थे, आरिफ दरवाजा नकवी, भी खोल नहीं रहे थे वो। वो भी नकवी साहब थे, और जो इनके मालिक हैं वो भी नकवी हैं। अच्छा। आरिफ नकवी उनका नाम है, हाँ। और वो इमरान खान के बड़े करीबी दोस्त हैं। अच्छा। कैबिनेट की मीटिंग्स में बैठते हैं, अच्छा और वो इस वक्त के इलेक्ट्रिक को ओन करते हैं। सही सही। तो और ये पीटीआई वालों को वहां पे भी लिफ्ट नहीं कराई जा रही। हाँ, दरवाजे पे खड़े थे, मैं देख रहा था और ये बेवसीन की। बिल्कुल, और क्योंकि इनको देखिए अभी प्राइवेट हो गया ना के इलेक्ट्रिक, सही। कोई सुनवाई नहीं है। नेपरा कॉल जो ले इनका- लेते हैं, इस पे बात करते हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, सलाम से ईमान। अल्लाह आपको और आप में मेरे मौजूद मेहमान को सलाम रखे। थैंक यू सर, शुक्रिया सर। कौन बात करें जी? हाजी मोहम्मद असगर अटक से। अटक से हाजी मोहम्मद असगर साहब, कैसे हैं? ठीक है जी? जी अल्हम्दुलिल्लाह, बड़ी अल्लाह की करम नवाजियां। माशाल्लाह। अटक की अल्लाह मौसम मेरे कैसे है वतन को, सर? मेरे मुल्क को सलामत रखे। आमीन। अटक की मौसम कैसी है? जी यहाँ पर तो शदीद गर्मी है, कोई बारिश वगैरह फिलहाल तक नहीं है। ओ, अटक का क्या मशहूर है? अटक का अटक के मुजाहिद बड़े मशहूर हैं। क्या मशहूर है? मुजाहिद। अच्छा जो पाकिस्तान की हिफाजत करते हैं। माशाल्लाह। कोई खाने पीने की चीज कोई मशहूर है? खाने पीने की चीज तो यहाँ पर कोई ऐसी नहीं है जो जिसकी हम तारीफ कर सकें अच्छा। या उसकी पब्लिसिटी कर सकें। बाहर से आता है सब कुछ। अच्छा अच्छा अच्छा। ओह सही सही से। क्या मैसेज देना चाहेंगे, क्या कहना चाहेंगे प्रोग्राम के हवाले से? मैं जनाब सबसे पहले तो अपने मोहतरम मेहमान को खराज तहसीन पेश करूंगा कि जो अवाम की खिदमत कर रहे हैं, अल्लाह इनको इस जज्बे को सलामत रखे
और ऐसे ही खिदमत करने की हिम्मत तौफीक ताकत अता फरमाए। थैंक यू मैं सर। खुद भी एक NGO का मेंबर हूँ। अच्छा जी, अच्छा जी, और थैंक यू। दूसरे सबसे अहम बात यह है कि पाकिस्तान के तमाम वो हजरात जो नियमित मिर्च मसाला जात तैयार कर रहे हैं, पीस रहे हैं, खुदारा इनमें मिलावट न कीजिए, पाकिस्तान के अवाम के साथ दुश्मनी मत कीजिए, ओहो, सही चीज इस्तेमाल करें, सही चीज अवाम को दें, सही, ताकि सही। आप अल्लाह के आगे भी जवाब दें और अवाम के सेहत का विचार के उनको भी जवाब दें। सही सही, बहुत शुक्रिया जी। अटक से कॉल थी और अटक का मौसम भी बड़ा ज़बरदस्त नहीं है गर्मी है वहाँ पर। नंढड़ी साई जो वक़्तु मुंहिंजे ख़्याल में थी वियो आहे। सो नंढड़ी साई वठूं था, असां सां गॾु रहिजो ऐं पोइ वरी मोटूं था त पोइ वरी शिकायतूं बि कयूं था, कचहरियूं कयूं था। ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। फहद भाउ असां सां गॾु आहे, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो साथी, ऐं ख़ासि तौर ते अॼु के प्रोग्राम में असां सां मुसवर लाशारी साहिबु, मासी मोरा बि असां सां गॾु आहे। ॿई नाला इन जा ई आहिनि। इनखे तव्हां TV ते ॾिसंदा आहियो, बल्कि यूट्यूब चैनल ते ॾिसंदा आहियो या सोशल मीडिया ते ॾिसंदा आहियो मुख़्तलिफ़ गेटअप्स में। सो अॼु भला गेटअप बि न करे आयो, ईअं माना मासी मोरा हुजो आहे त अॼु माना वॾो चर्चो हुजे हा, तव्हां सां वॾो मज़ो अचे हा कचहरी कंदे। असां बि हाणे माना ईअं अख़लाक़ी तौर ते माना इहा ज़रूरत नथा कयूं त तव्हां सां ओड़े तरीक़े सां ॻाल्हाए सघूं। मासी मोरा सां वरी भोग ठका पंहिंजो हुजे हा न। बिल्कुलु, असल में मां चाहियां पियो त माण्हू मूंखे मासी मोरा त सम्झनि था, पर माना हिकिड़ो जेको मुंहिंजी रियल लाइफ आहे मां हुन में कम्पलीटली डिफरेंट आहियां। अच्छा, न मासी मोरा, मां मासी मोरा जो माना ईअं सम्झो त 1% बि न आहियां। त मां चाहियां पियो त तव्हां माण्हुनि खे इहो बि ॿुधायो त मुसविर लाशारी हिकु अलॻि माना हिकिड़ी माण्हू आहे, हुनजी हिकिड़ी अलॻि शख़्सियत आहे। मासी मोरा हूअं आहे त इहा ई न जेका हिन वक़्तु वेठी आहे शख़्सियत। वाह वाह, मासी मोरा भला ही महांगाई वधी वई आहे। मासी मोरा जे स्टाइल में ॿुधायो त इन सूरत हाल में छा कजे भला, काॾे वञिजे, आख़िर कहिड़ी जेको आहे सो वाट वठिजे, छा कजे? अब हाणे मूंखे कहिड़ी ख़बर ग़रीब माई खे, असां सॼी ज़िंदगी पंहिंजी जेको आहे सो ॻोठनि में गुज़ारीसीं, इहे लाभ कयासीं, रोंबा कयासीं। मां त वेंदी हुअसि सुबुह जो सवेर उथंदी हुअसि, इहो मानी टिकी करे बनियुनि ते वेंदी हुअसि, वरी उतां जेको आहे सो गाहु उखरे खणी ईंदी हुअसि। असां इन्हनि शयुनि ॼाणियूं न छा, बाक़ी चवंदसि त भाउ हुकूमत खे अलाह हिदायत करे, असां ग़रीबनि जो ख़्यालु रखनि। ईअं चओ मासी त हुकूमत खे अलाह हयाती ॾे। बसि अलाह हयाती न ॾे, बहिरांदो हूंदी त रहंदो, अञा असांजो खून पीअंदी। मासी तव्हां लाइ काल में अची विया। ॾिसो मासी जो गेटअप तव्हां न करे आयो, मासीअ जो लहजो अख़्तियार कयो, काल अची वई। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम साईं, केरु पिया ॻाल्हायो? साईं गुलाम कादर शेख बर्द कयां साईं। साईं गुलाम कादर शेख साहिब, ख़ुशि आहियो? साईं खैर में ख़ुशि आहियो, तबियत सही आहे, ॾाढो सही, तव्हांजो ज़बरदस्त प्रोग्राम आहे ऐं तमामु बहितरीनु मज़ो लॻो पियो आहे। गुलाम कादर शेख असांजो साथी आहे साईं, कॾहिं कॾहिं असां वटि हिते ईंदो बि आहे, पुराणो दोस्त आहे असांजो। शेख साहिब अॼु प्रोग्राम ॾिसो था माशाल्लाह? साईं तमामु बहितरीनु आहे। अॼु मासी मोरा उहा नथी लॻे जेका हूअं गेटअप मुंहिंजा, हे त सफ़ा वॾी चेंजिंग आहे। वॾी चेंजिंग आहे न, ख़ूबसूरत छोकिरो आहे, हे वणे थो तव्हांखे या मासी मोरा तव्हांखे सुठी लॻंदी आहे? साईं मां त हैरान आहियां त हे उहा मासी मोरा आहे या हे ॿियो आहे? हे साईं उहो ई आहे। अबा गुलाम कादर उहा ई आहे, उहा ख़ुशि लॻो पियो आहे, टेट लॻो पियो आहे नी अबा। खैर खैर सां ख़ुशि आहियो, मासी मोरा तबियत सही लॻी पई आहे? अलाह जो शुक्र आहे बाब, ॾिसे थो मौसम जुड़ाली लॻी पई आहे, मां बि पकोड़ा थी तरियां आहियां घर में वेठी सॼो ॾींहुं। ऐं पुट ख़ुशि अथई? अबा चपू बि ख़ुशि आहे, मां सां वॾो किरोध पियो करे त मूंखे वठी हल, मां चयो बेस था तूं काॾे हलंदे? ऐं नो 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 कीअं अथई, नो जी तबियत सही अथई? हा अबा ख़ुशि लॻी पई आहे, न छा, मां कुराड़ी ज़ाइफ़ां वठां थी, सॼो कमुकार कंदी। चलो अलाह ख़ुशि कंदी, अलाह ख़ुशि कंदी, सॼे ख़ानदान तुंहिंजे अलाह ख़ुशि कंदो। आमीन आमीन, अलाह तव्हांखे बि अबा ख़ुशि कंदो, बचा हो असांजा त। वॾी महिरबानी गुलाम कादर, वॾी महिरबानी अदा गुलाम कादर शेख साहिब, साईं तव्हांजो परस्तार बि अची वियो मार्केट में। सो मासी मोरा जे स्टाइल में ॻाल्हाइण खां पोइ तव्हांखे ओड़े पाड़े में मासी मोरा था चवनि या मुसविर था चवनि? मां ओड़े पाड़े में वञण ई छॾे ॾिनो आहे असल में। छो? उनजो हिकिड़ो रीज़न इहो आहे त जेका मुंहिंजी ऑडियंस आहे उहा तक़रीबन पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि। अच्छा, सही आहे, त उहे सम्झंदा त इहो हिकिड़ो आर्ट आहे, तव्हां जेकॾहिं को गेटअप करे हिकिड़ो माना ॾेखारियो था। बाक़ी घणा माण्हू जेके असांजी हितां जी माना रीजनल मेंटेलिटी आहे उहा इहा आहे त जेकॾहिं को छोकिरो फीमेल कैरेक्टर थो करे त उहो हक़ीक़त में ओड़ो आहे
या इन जे जेंडर में को मसलो आहे या मतिलबु इलाही माण्हू कमेंट कंदा पंहिंजो जेंडर हाणे चेंज कराए छॾियो त इहा मूंखे वरी न वणंदी आहे। मां रियल लाइफ में ॾाढो सेंसिटिव आहे, मां न चवंदो मूंखे कोई कमेंट करे हिन टाइप जो, सही 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 उनजे करे मां पाण खे आइसोलेट करे छॾियो। सही, छा था सम्झो भला अॼुकल्ह जा जेके नौजवान महिनत कनि पिया, इहो शोहरत लाइ कनि पिया या वाकई में बि उन्हनि में थोरो टैलेंट आहे या सिखण जे मरहले मां बि गुज़रणु चाहिनि था, सिख्या जो अमल बि रखणु चाहिनि था, या ख़ाली हिकिड़ो शौक़ु आहे जेको आर्ज़ी तौर ते वरी उन खां पोइ गाइब था थी वञनि? मुंहिंजे ख़्याल में ही जेका फील्ड आहे इन में ज़रूरी आहे त तव्हांखे पैशन हुजे तॾहिं ई तव्हां माना अॻिते वञी सघो था। बाक़ी शोहरत हिकिड़ी ईअं सम्झो त नीड आहे, बेसिक नीड आहे, जीअं तव्हांखे मानी खपे, पाणी खपे, ईअं ई तव्हांखे शोहरत बि खपे। त जेकॾहिं कोई चए थो त मूंखे शोहरत न खपे त उहो माना ईअं सम्झो त कूड़ थो ॻाल्हाए। इहो हिकिड़ी माना ऐं ॿियो असां माना फील कंदा आहियूं त यार न मां कीअं चवां त मूंखे शोहरत खपे, इहो माना माण्हू शर्माईंदा आहिनि। इन में शर्माइण जी काई ॻाल्हि न आहे, तव्हां कमु कयो था। असांखे शोहरत जी ज़रूरत न आहे, असां हिकिड़ो फंड आहे, बसि असां हिकिड़ो कमु कयूं था, माण्हू पाण ई असांखे ॾिसंदा, शोहरत जी ज़रूरत ई न आहे। उहो इन जे करे बि शायदि चवंदा आहिनि त माण्हू हुननि खे चवंदा तूं त पब्लिसिटी जे लाइ थो करीं, तोखे शोहरत जो बुखियो आहे। पर मुंहिंजे ख़्याल में हिनखे एक्सेप्ट करणु घुरिजे। हाणे उहो दौर अची वियो आहे, तव्हां चई सघो था त मूंखे हा मूंखे शोहरत जी बुख आहे, मूंखे शोहरत घुरिजे, छो न घुरिजे। केतिरी बुख अथव भला, माना इहा ॿुधाए छॾियो न, मानी बुख हूंदी आहे, हिकु रगड़ी ॿ रगड़ियूं। असल में मूंखे शोहरत त घुरिजे ई घुरिजे, पर मूंखे असल में प्यार आहे पंहिंजे कम सां। अच्छा, मूंखे ईअं न लॻंदो आहे मां कमु थो कयां। ऐं लाड़काणे में जॾहिं मां शूटिंग कंदो आहियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे शूटिंग वक़्तु न तव्हां पखो था हलाए सघो, न मतिलबु काई बि शइ। गर्मी में पघर हूंदो आहे बाक़ाइदा, उते वेठो हूंदो आहे, ऐं मन हूंदो आहे जिते असां शूट कंदा आहियूं। सही, त उन मां बाक़ाइदा रेज़िस बि ईंदा आहिनि सन जा। मूंखे माना फील न थींदो आहे त एॾी गर्मी आहे वग़ैरह, छो जो मूंखे हुन कम सां एॾो प्यारु आहे जो मूंखे लॻंदो आहे यार अॼु इहा एपिसोड मूंखे पूरी करणी आहे ऐं माण्हुनि खे ॾेखारणी आहे। ढेबरी जो हिन में छा किरदारु आहे तव्हांजे हिन ड्रामे में? ढेबरी असल में जेको किरदारु आहे उहो छोकिरी जो किरदारु आहे। ठीकु आहे, उहो माना हिकिड़ी आम सिंधू जी छोकिरी ॾेखारनि था त जेका घर में रहे थी ऐं उन ते हर वक़्तु तनक़ीद थिए थो छोकिरी आहे त इहो कमु न कर, छोकिरियुनि खे इहो कमु न करणु घुरिजे। त उन हिसाब सां मां इन कैरेक्टर जे थ्रू माना हिकिड़ो माण्हुनि खे मैसेज थो ॾियां त छोकिरियूं बि इंसान आहिनि, तव्हां उन्हनि खे कंहिं बि हवाले सां घटि न सम्झो। सही सही। मासी मोरा जो जेको आहे नालो उहो तव्हां पंहिंजी ॾाॾीअ खे मनसूब करे मतिलबु उनखे डेडिकेट कयो था, उनजो नालो हुयो। ढेबरी नालो किथां आयो? ढेबरी मां असल में कुझु माना कैरेक्टर सोचां पियो त अहिड़ा हुजनि जेके माण्हुनि खे माना बाक़ाइदा यादि थी वञनि, ऐं थोरा छो त फनी ड्रामो आहे, कॉमेडी आहे, त उन में रियल माना जेके आम नाला हूंदा आहिनि उहे एॾा सूट न करनि। अच्छा, त इन जे करे ई मां चप्पू ऐं ढेबरी जेको आहे माना इहे नाला चूज़ कया, सोच खां पोइ ई ज़ाहिरी ॻाल्हि आहे। अच्छा अच्छा अच्छा। हूअं असां वटि कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि ख़ाली कोके के आहे, हिनखे चवंदा आहिनि भाई ख़ाली ढेबरी आहे, ईअं ढेबरी जो इहो कॉन्सेप्ट आहे? छा आहे ढेबरी? मूं वटि इहो कॉन्सेप्ट न आहे, मूंखे ख़बर न हुई त ख़ाली खोखे खे चइबो आहे। ढेबरी मतिलबु हिकिड़ो सम्झो त फनी मूंखे लॻो नालो, त मां चयो शायदि इन टाइप जो कोई नालो हुजे, या ॿी हुन जेका नो आहे हुनजो नालो डेम्बी आहे। त माना इहे नाला जेके थोरा डिफरेंट हुजनि, जीअं हुनजे पुट जो नालो फिडड़ू आहे या चिंटू आहे, त माना थोरा डिफरेंट क़िस्म जा नाला। सभु कैरेक्टर पाण कयो था, पाण ई पोइ आवाज़ चेंज कयो था, असां सेम आवाज़ लॻंदो आहे? आवाज़ चेंज कंदो आहे, एक्सप्रेशन्स चेंज कंदो आहे। ऐं मां जॾहिं ड्रेसिंग करे ईंदो आहे न, मूंखे लॻंदो आहे न मुसविर आहियां मां, बसि कंप्लीटली डिफरेंट थींदो आहे। इवन तव्हां अगरि ॾिसो एक्स्ट्रा सीन्स हूंदा आहिनि असांजा, त उते हिकिड़ी जीअं मन मां शूट कंदो आहियां उते मेंह बि बीठी हूंदी आहे, कॾहिं कॾहिं मेंह खट खे बरसाईंदी आहे, या छा त उन जॾहिं मूंखे मासी मोरा जो गेटअप हूंदो आहे, मां हुनखे मासी मोरा जे हिसाब सां चवंदो आहे, परे थी या अहिड़ो कुझु मुसविर थी करे न, छो त उहो मूं में एतिरो माना हावी थी वेंदो आहे गेटअप जो मां उन वक़्तु विसारे वेंदो त मां मुसविर आहियां। सही सही। हूअं तव्हांजी पसंदि जा आइडियल अदाकार फनकार कहिड़ा आहिनि जिन खे फॉलो कंदा आहियो या ॾिसंदा आहियो त यार अहिड़ो कमु थियणु खपे, मूं वटि बि मां बि ईअं कयां? सिंधी मीडिया में मूंखे जेको एक्टर वणंदो आहे अली गुलमल आहे। अच्छा, उहो इन जे करे जो मां हुनखे लाइव बि ॾिठो आहे, ऐं हो मतिलबु जॾहिं गेटअप करे ईंदो आहे त लॻंदो आहे त हे अली गुल आहे ई न। दबलो थी वियो आहे अॼुकल्ह, इहो बि दबलो थी वियो आहे, पर मां हुनखे मञींदो आहियां, मतिलबु हिकिड़ो एक्टर आहे उहो। अच्छा, आर्टिस्ट मां चवंदो आहियां उहो हुजे जेको मिसाल सिर्फ़ु इहो न त मिसाल मां छोकिरो आहियां त मां छोकिरनि जा किरदार कयां। अली गुल सां सोराब गॾु हूंदो आहे? सोराब वरी इंटेलेक्चुअल आहे ॾाढो। अच्छा, मतिलबु सोच जे हिसाब सां उनजो माना ईअं सम्झो त को सानी न आहे, पर एक्टिंग जे हिसाब सां जेको मूंखे वणंदो आहे उहो अली गुलमल आहे। अली गुलमल, इन्हनि सां तव्हां कमु बि कयो वेझड़ में? कमु बि कयो, बिल्कुलु ॾाढो सुठो कमु रहियो आहे तव्हांजो इन्हनि सां, वरी हाणे तव्हां असां सां कमु कंदव इंशाल्लाह, ये ना? बिल्कुल। फहद भाई के इलेक्टर की बात कर रहे थे, तो वो जो है इस वक्त अपना काम जो है वो सही तरीके से सर अंजाम नहीं दे पा रहा, और ख़ास तौर पर थोड़ी सी हल्की बारिश हो जाती है तो बिजली गायब, और 2-2, 3-3 घंटे बिजली आती ही नहीं है।
क्या किया जाए इस मसले का हल भी, क्या होना चाहिए? ये इलेक्ट्रिक का ये मौक़िफ़ है इस वक्त कि हमारी तरफ से लोड शेडिंग है ही नहीं। और आपके सामने सिचुएशन क्या है कराची में कि मुख्तलिफ एरियाज में बिजली 2-2, 3-3 घंटे, और ऐसे बहुत एरियाज हैं जहाँ 8-8, 10-10 घंटे की लोड शेडिंग है। सही सही। इसके ऊपर जो मुख्तलिफ इनके वफाकी वज़रा हैं वो भी आए, वो भी आके बात कर रहे हैं, इनसे मीटिंग्स कर रहे हैं, इन्होंने भी धरने दिए, हमने भी बड़े प्रोटेस्ट किए, लेकिन उसका कोई एक मतलब आपका कुछ सोल्यूशन निकलता हुआ नजर नहीं आ रहा। सही। इसके ऊपर वजीर आजम पाकिस्तान को नोटिस लेना पड़ेगा लाजमी। वो नोटिस क्यों नहीं लेते? बिकॉज उनके अपने दोस्त की है कि इलेक्ट्रिक, अच्छा, और वो उनके साथ होते हैं हर वक्त, और इस चीज की वजह से वो नोटिस नहीं लेकिन हर लेते। हुकूमत में ऐसा ही होता है मेरे ख्याल से। तो नहीं, ऐसा नहीं था लास्ट टाइम ऐसा नहीं था, क्योंकि के इलेक्ट्रिक को अब इनको, आपको पता है पीटीआई के जो यहाँ के लोकल एमपीएज हैं और इन लोगों को सेटअप कॉल दिए ऊपर से, अच्छा, वफाक की तरफ से कि आप लोग इतना ज्यादा ना बोलें, क्योंकि वो उनको आपस में उनकी अंडरस्टैंडिंग है। अब सब्सिडी भी दी गई थी, जबकि अभी थोड़े अरसे पहले कि इलेक्ट्रिक को सब्सिडी दी गई थी कि आवाम को रिलीफ दो, उसके बावजूद रिलीफ नहीं है। सही। अभी यूनिट पे प्राइस बढ़ा दिए इन्होंने, सही है। और उसके आप देखें क्या सिचुएशन है। अब नेपरा जो है उनका एक ऑफिस है कराची के अंदर, वो इनकी जो केसेस जो भी मतलब एप्लीकेशन देता है उनको, उसके मतलब मंथ में एक दफा उसकी हियरिंग होती है नेपरा के ऑफिस में। ठीक। और नेपरा का, क्योंकि नेपरा वफाकी वो है इदारा है, ठीक। नेपरा का परसेंटेज है कि इलेक्ट्रिक के साथ 0.25 शायद परसेंटेज है पर यूनिट के ऊपर, जो भी उसकी कॉस्ट होगी वो नेपरा लेती है। और एक ऑफिस है सिर्फ कराची के अंदर, बाकी के इलेक्ट्रिक अपनी मनमानी कर रही है, सारी जगह तारें चेंज कर दी, जैसे चाहे करते हैं, कोई पूछने वाला नहीं, कोई पुरसाने हाल नहीं है। ये मैं आपको कैटेगोरिकली बता रहा हूँ। सही। और अवाम बेपनाह पिस रही है, एहतजाज हो रहे हैं इनके ऑफिसेस के बाहर, लेकिन उनको कोई फर्क नहीं पड़ता। एहतजाज अवाम तो करे, लेकिन वो जो नकवी साहब गए उनके लिए दरवाजा नहीं खुला, तो अवाम के लिए क्या होगा? बिल्कुल, मैं आपको बताऊं, मेरे पास बता रहे थे कि भाई मैं पीटीआई से हूँ यार, दरवाजा खोल लो, लेकिन फिर भी कोई खोल नहीं। मेरे पास ऐसे केसेस मौजूद हैं। ये तो खैर एक डिफरेंट चीज है ना, ऐसे भी केसेस हैं जो बेचारे उनके वर्कर्स हाई टेंशन के ऊपर चिपक गए, उनके दोनों हाथ नहीं है, किसी का एक हाथ नहीं है, किसी की टांगे नहीं है, ऐसे लोग मेरे पास मौजूद हैं। उनको अकोमोडेट नहीं करती कि इलेक्ट्रिक, उनको ओन नहीं करती। पिछले साल की बरसात में 2-3 भाई, अभी भी इस साल भी हुआ है, इस साल भी हुआ है, इस साल भी हुआ है, बाइक पे जा रहे थे तो करंट लगने की कोई वजह से। पूछने वाला नहीं। सही। और ये वफाकी गवर्नमेंट को ही, वो वजीर आजम को नोटिस लेना पड़ेगा, उसके अलावा कुछ नहीं हो सकता इसका। अब आप देखें ना, इनके अपने वुजरा, आमिर लियाकत को आपने देखा, उमर अयूब को बुरा भला कह रहे हैं। ठीक। उमर अयूब भी इनकी पार्टी का वफाकी मिनिस्टर है, और आमिर लियाकत भी एमएनए यहाँ से, वो उनको बुरा भला कह रहे हैं। यार तो आप ये किस तरीके से चलाएंगे? चलें जी, बुरा भला नहीं कहते हम किसी को भी, आखिर में मैसेज दे दीजिए, काम करें, खुदारा लोगों को रिलीफ दें। आवाम बहुत ज्यादा परेशान है। जो पिछले टेन्योर में जो गवर्नमेंट्स गुजरी हैं, हमारी नून लीग की गवर्नमेंट थी, आज लोग उसको याद करते हैं। जैसे आपने शुरू में बात की कि हम हमेशा पिछली गवर्नमेंट को याद करते हैं। आवाम को रिलीफ दें। 2 साल आपकी गवर्नमेंट को हो गए हैं और आज तक आपने कोई एक प्रॉपर रिलीफ देने का कोई पैकेज, कोई स्ट्रैटेजी प्लान नहीं है आपके पास जो आगे के लिए आप करें। डेली बेसिस पे आप अपने जो मतलब बयानात हैं उसको चेंज करते रहते हैं। आवाम को रिलीफ मिलना चाहिए, आवाम बहुत ज़्यादा परेशान है। ठीक, थैंक यू सो मच फहद भाई, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। अगर तुम भी को सुनो मैसेज ॾियणु चाहें तो ॾेई सघे थो असांजे प्रोग्राम में। मां सिंध जे नौजवाननि खे मैसेज ॾींदुमि हाँ त सरकारी नौकरियुनि में कुझु न रखियो। हाँ, सरकारी नौकरियूं दिल जाए रे यार। सरकारी नौकरियूं तव्हांखे तव्हांजे टैलेंट खे ज़ंग हणंदियूं। पंहिंजो कारोबार शुरू कयो। ऐं अॼुकल्ह मौक़ा इलाही आहिनि। ऐं कारोबार, जॾहिं मां कारोबार जी ॻाल्हि थो कयां त हिकिड़ो सवाल इहो बि थींदो आहे त माना कारोबार असांखे कीअं करणु घुरिजे। सिंपल, तव्हांखे जेकॾहिं आइडियो नथो अचे त पंहिंजी सराउंडिंग में ॾिसो तव्हांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। जीअं मिसाल मां मदेजी में तालुक़ थो रखां त उते इंटरनेट जो कोई, जीअं त कराची में आहे, इंटरनेट जो कोई अहिड़ो कारोबार न आहे। जीअं केबल प्रोवाइड थींदी आहे, ईअं इंटरनेट बि कराची में प्रोवाइड थींदी आहे, पर नंढनि शहरनि में इहो कारोबार न आहे। जेकर तव्हां इहो शुरू था कयो त माना तव्हांजो, या तव्हां घर में मिसाल तव्हांखे कंहिं बि शइ जी ज़रूरत थी पए, तव्हां ॾिसो त असांजे मार्केट में नथी मिले, तव्हां उनजो कारोबार शुरू करे सघो। सही सही सही, वाह वाह, ॾाढो सुठो मैसेज, वॾी महिरबानी मुसवर साईं तव्हांजी बि, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। मुहरम साईं, तव्हांजो मैसेज गाने जी सूरत में आख़िर में ॿुधंदासीं।
सो वॾी महिरबानी तव्हांजी बि जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पिए इंशाअल्लाह हयाती बख़ैर सुभाणे वरी इन प्रोग्राम में तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी इरशाद जागीरानी तव्हां खां हिते मोकिलाए थो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो अल्लाह वाही जिए लतीफ़ जिए मिठी ॿोली ते आ सोना तुल नैन विछाया मुझे अंगण ते आ सोना तुल नैन विछाया सुनियो पतड़ियों गुलाबन जूं सुनियो पतड़ियों गुलाबन जूं तुझे मथा छटाया मुझे अंगण ते आ सोना तुल नैन विछाया मुझे अंगण ते आ सोना तुल नैन विछाया सुनियो पतड़ियों गुलाबन जूं सुनियो पतड़ियों गुलाबन जूं मथा तुझे छटाया मुझे अंगण ते आ सोना तुल नैन विछाया हुआ जाए न लहा जानी जाते तोखे बेहारिया उहा जाए है उहा जाए न लहा जानी जाते तोखे बेहारिया बई बाहूं सिरा जूं कई बई बाहूं सिरा जूं ॾई तोखे निंडड़ी कराया मुझे अंगण ते आ सोना तोखे विछाया जे तू दुश्मन जलदा ईदे अंगण जे अली गुल जे तू दुश्मन जलदा ॾिसी सजण पया ठरंदा ॾिसी सजण पया ठरंदा छो न ख़ुशी मल्हाया मुझे अंगण ते आ सोना तुल नैन विछाया मुझे अंगण ते आ सोना तुल नैन विछाया सुनियो पतड़ियों गुलाबन जूं सुनियो पतड़ियों गुलाबन जूं तुझे मथा छटाया मुझे अंगण ते आ सोना तुल नैन विछाया मुझे अंगण ते आ सोना तुल नैन विछाया सुनियो पतड़ियों गुलाबन जूं सुनियो पतड़ियों गुलाबन जूं तुझे मथा छटाया मुझे अंगण ते आ सोना तो
जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो खुशहाली ऐं अमन जो पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध